मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जीअं अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। यकीन तौर ते इंसान जेको नेकी कंदो आहे उहो अल्लाह ताला जे अमर सां कंदो आहे, ऐं इंसान जेको गुनाहनि खां बचंदो आहे उहो बि अल्लाह ताला जे अमर सां बचंदो आहे। अल्लाह ताला जे अमर खां बग़ैर नेकी बि नथा करे सघूं, अल्लाह ताला जे अमर खां बग़ैर गुनाहनि खां बची बि नथा सघूं। दुनिया में अल्लाह ताला मोकिले करे तमामु वॾे हिकिड़े इम्तिहान जे अंदरि तमामु मुस्लमाननि खे अल्लाह ताला लाथो आहे, ऐं हर हिकु मुस्लमान जो हिन टाइम इम्तिहान हली रहियो आहे। हक़ीक़ी जेकी असांजी ज़िंदगी आहे उहा ज़िंदगी आख़िरत वारी ज़िंदगी आहे। बाक़ी जंहिं सरज़मीन ते जंहिं दुनिया ते हिन टाइम तव्हां हलो था, मां हलां थो, हिते असांजो जेकी रहाइश आहे उहा इंतिहाई आर्ज़ी ज़िंदगी आहे। हिते असांजा ॾाॾा न रहिया, परॾाॾा न रहिया, ऐं वॾे में वॾी इहा ॻाल्हि त हिन सरज़मीन ते हिन दुनिया में जेकॾहिं अगरि कंहिंखे अल्लाह ताला तवील ज़िंदगी ॾिए हा, वॾी ज़िंदगी ॾिए हा, त पोइ अल्लाह ताला सभिनी इंसाननि खां पहिरियां अल्लाह ताला जे जेके मुक़रब बंदा आहिनि ऐं जंहिंजो मक़ाम अल्लाह ताला वटि तमामु बुलंद आहे, यानी अंबिया, उन्हनि खे अल्लाह ताला हिन सरज़मीन ते वॾे में वॾी ज़िंदगी जेको ॾिए आहे। पर उहे पैगम्बर बि मुख़्तसिर ज़िंदगी जे लाइ पंहिंजो टाइम जेको क्लियर करे ऐं पूरो करे हिन सरज़मीन खां अॻिते सफ़र उन्हनि कयो, ऐं दुनिया में पैगम्बरनि जेको आहे थोरो थोरो वक़्तु गुज़ारियो। वॾे में वॾो जेको वक़्तु अचे थो, अल्लाह ताला जंहिंखे ज़्यादा में ज़्यादा उमिरि ॾिनी त नूह अलैहिस्सलाम जे बारे में अचे थो त उनजी उमिरि जेकी 1000 खां प्लस में जेकी उमिरि हुई, ऐं तमामु पैगम्बरनि में जंहिंखे अल्लाह ताला घटि जेको आहे उमिरि ॾिनी, तमामु तारीख़ी कुतुब जे अंदरि उहो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला नंढी उमिरि ॾिनी, ऐं 63 साल जी ज़िंदगी जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विसाल मुबारक थियो। ऐं पूरी इंसानियत लाइ इहो जेको ॾींहुं हुयो, इहो यौम सियाह ॾींहुं हुयो, तमामु वॾो ग़म वारो ॾींहुं, जंहिं ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया खां आख़िरत जी तरफ़ सफ़र कयो। यानी इन तमामु जॾहिं हदीसुनि खे ऐं तमामु इन पैगम्बरनि जी ज़िंदगी जे हालात खे जॾहिं ॾिसूं था त यकीन तौर ते उन पैगम्बरनि जी आॾो असांजी कंहिं क़िस्म जी कोई बि वैल्यू हैसियत का बि न आहे। त पोइ यकीन तौर ते तव्हां ईअं सम्झो त तव्हांजी जेका हिते मरहला आहिनि ऐं टेम आहे उहो सभु थोरो आहे। ऐं अल्लाह ताला इहो बि वाज़े करे क़ुरान हकीम जे वास्ते सां ॿुधायो त अॻिते जेकी ज़िंदगी अचे थी उन ज़िंदगी जे लाइ तव्हांखे सभ खां पहिरियां मुस्लमान थियणो पवंदो, मोमिन थियणो पवंदो, ऐं इन खां बाद में मुतक़ी थियणो पवंदो। पोइ अल्लाह ताला तव्हांजी आख़िरत वारी ज़िंदगी जेको आहे बनाए विझंदो। पोइ अल्लाह ताला मुस्लमाननि जे लाइ हिकु बहितरीनु नमूनो जेको आहे जोड़ियो आहे त ज़िंदगी कंहिंजी ज़िंदगी खे फॉलो करे असांखे हलणो आहे। पोइ अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि इहो इरशाद फ़रमायो
अल्लाह ताला फरमाए तव्हां सभिनी इंसाननि जे लाइ बहितरीनु हिकिड़ो नमूनो असां जोड़ियो आहे। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। पूरे इंसान जेकॾहिं कोई चाहे थो असांखे तरीक़ो जेको आहे को हिकिड़ो मिले जंहिं ते असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं, यानी हे इंसान जी फितरत आहे त इंसान कोशिशि कंदो आहे त दुनिया जे कामयाबु इंसान जेको थियलु आहे उन जे मुताबिक़ मुंहिंजी चाल थी वञे, उन जे मुताबिक़ मुंहिंजा क़दम थी वञनि, उन जे मुताबिक़ मुंहिंजो हलणु थी वञे। हे हर हिकु इंसान जी सोच हूंदी आहे। त पोइ दुनिया जा कुझु इंसान दुनिया जे शोभनि जी तरफ़ जेको भॼंदा आहिनि, यानी कंहिंखे अगरि क्रिकेट सां मोहबत आहे, क्रिकेट सां उनजी दिलि लॻल आहे, त उहो पोइ यकीन तौर ते उनखे ॾींहं राति में इहा फ़िकिर हूंदी त मां फ़लाणे रांदीगर वांगुरु थियां, मशहूरु जेको रांदीगर मां इन वांगुरु थी वञा। पोइ उहो उन फील्ड में कोशिशि कंदो, जिदोजहद कंदो ऐं महिनत कंदो। हिन जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि फिट थियल आहे त मूंखे कामयाबी इन शइ में तरक़ी ते पहुचणो आहे, त इन शइ इन बंदे वांगुरु मूंखे थियणो पवंदो। पोइ बंदा उन फील्ड में लॻंदा आहिनि, उन जहिड़ी महिनत कंदा आहिनि। पोइ अल्लाह ताला काइनात जी कामयाबी ॿुधाई आहे। अल्लाह ताला पूरे इंसाननि खे कामयाबी हिकिड़ो राज़ ॿुधायो आहे त तव्हां इंसानु कामयाबु कीअं थींदव। पोइ अल्लाह ताला फरमायो लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। तव्हां तमामु इंसाननि खे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो तरीक़ो जेको आहे फॉलो करिणो पवंदो, ऐं पोइ जेको आहे मां तव्हां खां अल्लाह राज़ी थींदुमि। हाणे तरीक़ो कहिड़ो आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उथणु कीअं हुयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वेहणु कीअं हुयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिज़ाज कीअं हुयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुलाक़ातूं कीअं कंदा हुया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़रनि सां कहिड़ो मामिलो कंदा हुया, घर वारनि सां कहिड़ो मामिलो कंदा हुया, सहाबा सां कहिड़ो मामिलो कंदा हुया, रिश्तेदारनि सां कहिड़ो मामिलो कंदा हुया। इहा असांखे सीरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पढ़णी पवंदी, ऐं पोइ असां मुस्लमान उन तरीक़े खे जॾहिं फॉलो कंदासीं असां दुनिया जा कामयाबु इंसान थी वेंदासीं। त अल्लाह वटि जेकी मक़बूलियत हलंदी आहे न, दुनिया जे कंहिं बि इंसान जी न हलंदी आहे, सिर्फ़ु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हलंदी आहे। कामयाबु थियणु चाहियो त मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो तव्हांखे खणणो पवंदो, न त मां तव्हांखे कामयाबु न कंदुमि। त ऐं हर हिकु इंसान जी को ख़्वाहिश बि आहे मां कामयाबु थी वञा। तमामु बार दोस्तो कामयाबी जो अल्लाह ताला जेको मिदार रखियो आहे, कामयाबी जेको अल्लाह ताला मनसबु रखियो आहे, उहो मनसबु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। इन खां अलावा न मिली सघंदो। को दुनिया जे अंदरि तरीक़ो आहे ई न। सहाबा जी जेकॾहिं असां हिस्ट्री खे पढ़ूं था, सहाबा जी जेकॾहिं असां तारीख़ खे पढ़ूं था, इहे ई सहाबा हुया, नबूअत खां पहिरियां कंहिं क़िस्म जो कोई बि फज़ीलत न हुई। हालांकि नबूअत खां पहिरियां त नबूअत जो ऐलान न थियो आहे। अबू बकर सिद्दीक़ बि हुया, उमर फारूक बि हुया, उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु बि हुया, हज़रत अली साईं बि मौजूदु हुया, तमामु सहाबा हुया। उन साहिबनि जो उहो मक़ाम न हुयो। मक़ाम कीअं थियो? जॾहिं अलाह जे नबी ऐलान कयो त मां नबी आहियां ऐं मुंहिंजे मथां वही थी अचे, साहिबनि इतबा करणु शुरू कई। इहे सहाबा पंहिंजे इलाइक़े में उन टाइम यानी कुफुर जे ज़माने में कंहिं क़िस्म जो कोई बि वैल्यू न हुयो, ऐं जॾहिं मुस्लमान थी विया अल्लाह ताला एतिरो मक़ाम बुलंद करे छॾियो जो हुन साहिबनि जो त पूरी ज़िंदगी महिनत कयूं आहे, तिजारत कयूं आहे, पर इहो अल्लाह ताला मक़ाम असांखे उन कामयाबी दुनिया वारी में न ॾियां जेको अल्लाह ताला मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दीन में ॾिनो आहे। त असां क़ुर खे जेको आहे फॉलो करण जी कोशिशि कयूं। क़ुर में अल्लाह ताला हर हिकु मिसाल जेको आहे बयानु करे छॾिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात में इहा बि हिकु तालीमात आहे त मुआशरे में ज़िंदगी खे जेको आहे बहितर बनायो ऐं कमियुनि कोताहियुनि खां जेको आहे हटंदा वञो। उन कमियुनि कोताहियुनि में हिकिड़ी असांजी कमी इहा बि आहे, बुख़ुल जेको आहे इनखे अल्लाह ताला क़ुर हकीम में कुफ़ार जी निशानी बयानु कई आहे। बुख़ुल सम्झो त साईं कंजूस पाई, कंजूस बंदे खे अल्लाह ताला काफ़र जी जेको आहे निशानी बयानु कई आहे। क़ुर हकीम में अल्लाह ताला फरमाए अल्लज़ीना यबख़लून व यअमुरून अन्नास बिलबुख़्लि व यक्तुमून मा आताहुमुल्लाहु मिन फ़ज़लिही। अल्लाह ताला फरमाए बुख़ुल जेको आहे न कयो, बुख़ुल न कयो ऐं माण्हुनि खे बुख़ुल जो हुकुम बि न ॾियो। हे काफ़रनि जी निशानी हूंदी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि।
बाज़ यहूदियुनि जी ऐं बाज़ जेको आहे नसारनि जी। हे निशानी हूंदी त जॾहिं बि को साहबी मुस्लमान थिए उन साहबी खे जेकॾहिं माल आहे त उहो काफ़र रोकींदा हुया, यार माल वञी करे तव्हां जिहाद में जॾहिं ख़र्चु कंदव त पोइ त तव्हां फ़क़ीर थी वेंदव, तव्हां पोइ कंजूस थी वेंदव। त अलाह ताला फ़रमायो त इहे जेके पाण बख़ील आहिनि ॿियनि बंदनि खे बुख़ुल जो हुकुम था कनि, हालांकि अलाह ताला उन्हनि खे पंहिंजे फज़ुल मां इहे सभु कुझु गनीमत ॾिनी आहे। त बख़ील बंदो यादि रहणु खपे त बख़ील बंदो अलाह खे महबूब न अथव। हिकु उहे बंदा जेके पाण त हिकिड़ो इस्लामी शइ जे अंदरि ख़र्चु न कंदा पर ॿियनि खे बि रोकींदा, यार मदद तूं जेको सुञो थी वञे। अलाह ताला खे सख़ी जेको आहे बंदो महबूब आहे, त सख़ावत कयो। बुख़ुल खे अलाह ताला हिन आयत जे अंदरि काफ़रनि जी निशानी बयानु कई आहे त सहाबा जे अंदरि तमामु सहाबा वॾा इंतिहा दर्जे जा सहाबा सख़ी हुया। ऐं हिकिड़ी ॻाल्हि प्लस में बि यादि रखिजो, एतिरा बि सख़ी न थिजो जो सुभाणे पाण वरी पिनण ते अची वञो। यादि रहणु खपे। हिकु साहिबी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, उन साहिबी जो साईं मूंखे हिकिड़ो बाग़ आहे, मूंखे हिकु हे बाग़ आहे, हे बाग़ मां अलाह ताला जे राह में मुकमल ॾियणु चाहियां थो। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कयो, अलाह जे नबी फरमाए त छा औलाद पोइ हिते आहे? पोइ हिते औलाद बि आहे? उन साहिबी जो औलाद बि आहे साईं। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो पूरो जेको बाग़ आहे इन खे अलाह ताला जे रस्ते में जेको आहे वक़ुफ़ु न कर, कुझु पंहिंजे लाइ बि रख। पोइ उन साहिब जो साईं ईअं था कयूं भला अधु जेको अलाह ताला जे रस्ते में ॾियां थो। अलाह जे नबी वरी इहो हुकुम ॾिनो त इन खे अधु खे न टियों हिसो बसि अलाह ताला जे नाले ते ॾे। यानी हाणे इन हदीस मां हिकिड़ो मालूम थिए थो जेकॾहिं अलाह ताला ज़्यादा मिल्कियत ॾिनी आहे, एतिरो बि गुलू बि न अचो त बसि सॼी मिल्कियत मां ॾियणु चाहियां थो ऐं मां फ़क़ीर थियणु चाहियां थो, त इहो बंदो पोइ इंतिहाई वॾो परेशान थींदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकमत सेखारनि पिया। ॾिसो सुभाणे औलाद आहे, उन साहिबी खे पोइ हिते औलाद हुई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हकीम हिकमत जे तहत इहा ॻाल्हि पिया कनि त जेकॾहिं इहो हिन टाइम सॼो बाग़ ॾिए थो अलाह ताला जे नाले ते, सुभाणे इहो पोइ ज़कात वठंदो न। छा ख़्यालु आहे साईं? हिकिड़े बंदे वटि आहे हिकिड़ो किरोड़ जो बाग़, इहो किरोड़ जो ई बाग़ अलाह ताला जे नाले ते ॾे, ॿी का इनकम बि न हुजे, ॿियो को कारोबार बि न हुजे, त पोइ मालूम छा थो ॾे सुभाणे ज़कात वठण ते अची वेंदो न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खां रोकियो हुन साहिबी खे। अलाह जे नबी ईअं फरमाए थो जेको टियों हिसो आहे उहो त अलाह ताला जे नाले ते ॾे, बक़ायो जेको आहे पंहिंजी औलाद लाइ रखे छॾ। हे इस्लाम आहे, हे एतदाल आहे। ज़्यादा बख़ील बि थियण जी कोई कोशिशि न करे ऐं इंतिहा दर्जो सख़ी बि थियण जी कोशिशि न कयो। छाजे करे जॾहिं ज़्यादा बंदो सख़ावत कंदो न, ज़्यादा हद खां वधीक जॾहिं सख़ावत कंदो न, पोइ हिन जो माल सॼो हथ खां निकिरी वेंदो। हालांकि अलाह ताला ॾींदो, अलाह ताला जो वाइदो आहे, अलाह ताला जो वाइदो आहे जेको बि मुंहिंजे तरफ़ हिकिड़ो रुपयो वापसि ॾींदो आहे न, अलाह ताला 10 रुपया वापसि दुनिया में कंदो आहे, 70 अलाह ताला आख़िरत में ॾींदो। गुरबत जेकी आहे उहा इंतिहाई वॾी ख़तरनाक शइ आहे। गुरबत जेकी आहे न उहा इंतिहाई वॾी ख़तरनाक शइ आहे। हिकु हदीस जो जेको मां मफ़हूम बयानु कयां थो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बाज़ गुरबत बाज़ फ़क़ीरी बंदे खे कुफ़ुर ताईं वञी करे पहुचाए छॾींदी आहे। बाज़ गुरबत फ़क़ीरी कहिड़े एतबार सां? जॾहिं बंदो सुञो हूंदो, ठठी हूंदो, कंहिं क़िस्म जो कोई बि इनकम न ईंदी, कोई बि पैसा न हूंदा, त हे बंदो नाशाकिरी कंदो, हे इंतिहा दर्जे जी नाशाकिरी कंदो। हिन खोपड़ी बि कमु न कंदी, पोइ हिन टाइम दिमाग़ हिन जो कमु न कंदो। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बाज़ गुरबत बाज़ सुञाइप बाज़ फ़क़ीरी बंदे खे कंहिं हद ताईं कुफ़र ताईं पहुचाए छॾींदी आहे। यानी मालूम थिए थो कमाइणु खपे, तिजारत करणु खपे, माल ठाहिणु खपे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ज़हन में रखंदा कयो, पैसो जेको आहे न, पैसे ते इंतिहाई ज़्यादा नेकी करे सघो था। पैसो हुजे इंतिहाई ज़्यादा पैसे जे ज़रिए सां नेकी करे सघो था। पैसो आहे उमिरो करे सघो था, पैसो आहे हज करे सघो था, पैसो आहे दीन जा काफ़ी कमु करे सघो था, पैसो आहे बहितरीनु मस्जिद तामीरात करे सघो था, पैसो आहे पेशमाम खे ठीकु ठाक पघार ॾेई सघो था। काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके पैसे सां कनेक्ट साईं आहिनि, काफ़ी अहिड़ियूं शयूं। ऐं बंदो ज़्यादा में ज़्यादा ॿुधायो तव्हांखे परेशान कहिड़े टाइम थींदो आहे? ज़्यादा में ज़्यादा बंदो बीमारी खां एतिरो परेशान न आहे थींदो, बीमारी खां एतिरो परेशान न आहे थींदो जेतिरो बंदो
सुञो हूंदो आहे ऐं कमकार हूंदो आहे, उन जहिड़ो परेशान कोई न आहे दुनिया में। कमु नाहे न, कमु नाहे बिल्कुलु, ऐं हथ में इनकम पैसा बि न आहिनि। जेको बंदो इहो परेशान थींदो दुनिया जे अंदरि, इन खां वधीक कोई बि परेशान न आहे। बीमारी वारो बि न आहे। हिकिड़े बंदे खे बीमारी चढ़ियल आहे न, पर कम से कम पोइ ते 2-3 लख या 2-3 करोड़ ते पिया आहिनि, एतिरो हुनजे खोपड़ी में टेंशन न थींदो। उहो चवंदो वञी करे आगा खान अस्पताल खां वञी करे इलाजु कराईंदो, कुझु मसइलो सिधो थींदो। जेको बंदो सुञो आहे ऐं कमकार बि न आहे, हे अक्सर असांजा साथी इन करे ज़्यादा परेशान हूंदा आहिनि। कमु न हुजे त साईं हक़ीक़त माण्हू जो दिमाग़ु फटंदो न। हिकिड़ो माण्हू चवंदो साईं डिप्रेशन में असां वञूं था, डिप्रेशन जो मरीज़ थियूं था। पोइ अक्सर रीज़न इहो ई आहे त जॾहिं पैसो न हूंदो, कमु न हूंदो, त ख़ुदि ब ख़ुदि बंदो पागल थींदो, खोपड़ी बि उन कमु न कंदी। त अल्लाह ताला जेकॾहिं माल ॾिनो, उन माल जो क़दुरु बि कयो ऐं महिनत कयो। असांजा अक्सर जेके मुस्लमान आहिनि उहे महिनत नथा कनि। हुजे बसि फ़ी सबीलिल्लाह में का शइ अचे उनखे जेको खाई करे इस्तेमालु कयूं। हिकिड़ी ॻाल्हि नोट न कयो, हिकिड़ी ॻाल्हि नोट कंदा कयो, कोई बि मुस्लमान तव्हांखे जेकॾहिं लख रुपए जी शइ हदियो करे न, उन ते ख़ुशि न थींदा कयो, उन ते ख़ुशि न थींदा कयो, चुप करे वेहंदा न कयो त साईं इन लख रुपए जी जेको मूंखे शइ ॾिनी आहे, इहो लख रुपए जी शइ हिकिड़ो दफ़ो ॾींदो बसि, इहो लख रुपए जी शइ हिकिड़ो दफ़ो ॾींदो। हे बार बार अहिड़ा ऑफर न ईंदा आहिनि। जेकॾहिं पंहिंजी कमाई करे, पंहिंजी महिनत करे तव्हां दुनिया में हलो था न, इन ते हिकिड़ो लख रुपयो ॾिनो आहे, पर अहिड़ा तव्हां किरोड़ ठाहे सघो था। जेकॾहिं कंहिं बि बंदे तव्हांखे फ्री में जेको उमिरो करायो आहे न, इन ते ज़्यादा ख़ुशि न थींदा कयो। अल्हम्दुलिल्लाह वॾी सादत आहे उमिरि ते बंदो वञे, फ्री में कोई तव्हांखे उमिरो कराए न, इन ते ख़ुशि न थींदा कयो। पंहिंजी महिनत कयो, पंहिंजी कमाई ते तव्हां 10 उमिरा करे सघो था, पंहिंजी कमाई ते तव्हां 10 हज करे सघो था, पंहिंजी कमाई ते तव्हां 10 मस्जिदूं तामीरात करे सघो था। त बंदो इन शइ ते ख़ामोश थी न वेहे, कोशिशि करे ऐं महिनत करे। ऐं अल्लाह ताला महिनत कंहिं बंदे जी बि रायगान नाहे कंदो। ॾिसो साहबा जी ज़िंदगी खे यार असां पढ़ूं, साहबा जी ज़िंदगी असां थोरो चेक कयूं। मां वाज़े तौर ते ॿुधायां थो, कोई बि साहबी अहिड़ो हिन दुनिया जे अंदरि न हुयो जेको ख़ामोश थी करे वेठो। यानी का न का साहबा तिजारत कनि पिया, ऐं तिजारत जे अंदरि अल्लाह ताला बरकत रखी आहे। तिजारत जे अंदरि अल्लाह ताला बरकत रखी आहे, ऐं तिजारत करणु हे हिकु नेकी आहे। यादि रहणु खपे त अल्लाह ताला कंहिं बि बंदे जी का ज़रे बराबरि बि नेकी जेको ज़ाया नाहे कंदो। मज़दूरी ते विया हो, कमाई करे मोटी आया हो न, शाम जो 500 रुपया खणी करे आया हो, घर में फैमिली खे खारायो था, इन हिकु रुपए ते नेकी थी मिले। इन हिकु रुपए ते छा थी मिले? इन ते नेकी मिले थी। घरवारी जे मथां जेकी बि रक़म इस्तेमालु थींदी आहे न, इन ते अल्लाह ताला अजुर ॾींदो आहे। औलाद जे मथां जेकी बि रक़म लॻे थी न, अल्लाह ताला इन ते छा ॾींदो आहे? अल्लाह ताला इन ते अजुर ॾींदो आहे। अल्लाह ताला फरमाए कंहिं क़िस्म जो कोई बि हिकु बंदे जैसा नेकी ज़ाया बिल्कुलु बि न कंदो, भले केतिरी बि नंढी नेकी हुजे। रुपए जी नेकी कई आहे न, क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमायो इन अल्लाह ला यज़लिमु मिस्क़ाल ज़र्रतिन अंतक हसनतन युज़ाइफ़हा। यादि रहणु खपे त अल्लाह ताला कंहिं बि बंदे जे मथां ज़ुल्म नाहे कंदो। पोइ अगरि तव्हां नेकी कयो था, उहा नेकी इंतिहाई बारीक नेकी आहे, नंढड़ी नेकी आहे, अल्लाह ताला बिल्कुलु उनखे ज़ाया न कंदो। क़यामत ॾींहुं उन नेकी खे तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदो। ऐं यादि ज़हन में ॿी बि ॻाल्हि अचणु खपे, अहिड़ी तरह जी नेकी हिकिड़ी नंढे खां नंढी बीठी आहे न, त नंढे खां नंढो गुनाह बि बीठो हूंदो आहे। नंढे खां नंढो गुनाह बि क़यामत तीअं तव्हां पंहिंजा उन गुनाह खे साम्हूं ॾिसंदो। त हिते जेके माण्हू चवंदा साईं गाने ॿुधण में कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, थोरी बदनज़री किसे हिन में कहिड़ो टेंशन थींदो आहे, त न न अल्लाह जेको तव्हांखां बिल्कुलु गाफ़िल न आहे। क़यामत ॾींहुं तव्हां इहो पंहिंजो गुनाह साम्हूं ॾिसंदो, ऐं उन ते बंदो शर्मसार थींदो, यार दुनिया खां मां कहिड़ी ज़िलत खणी करे आयो आहियां, हे कहिड़ी मां ज़िलत खणी आयो आहियां। त हमेशह बंदो अल्लाह ताला खे हाज़ुर नाज़ुर सम्झी करे पंहिंजी ज़िंदगी बसर करे। इंसाननि जा ॾो कोई बि गुनाह न आहे कंदो, इंसाननि जा ॾो कोई बि गुनाह, जेकॾहिं 10 साल जो ॿार उन जा ॾो बि गुनाह न कंदो कोई बि। अक्सर गुनाह अकेला में थींदा आहिनि, ख़लवत में अक्सर ज़्यादा गुनाह थींदा आहिनि। त ख़लवत में इहो सोचींदा कयो, अकेला में इहो सोचींदा कयो, हिन टाइम कोई बि न आहे, कोई बि न आहे, कमरो बंदि आहे। हाँ, रेगिस्तान इलाइक़े जे अंदरि वेठो आहियां, समंदर में जहाज़ जे अंदरि आहियां, या हवा में जहाज़ जे अंदरि आहियां, या पहाड़नि में कंहिं कोठियुनि में अंदरि वेठो आहियां, या बिल्डिंग में अंदरि वेठो आहियां,
कोई बि इंसानु आहे यादि रहणु खपे त इन टाइम अलाह मौजूदु आहे। अलाह ताला मुंहिंजे कौल खे फ़ेल खे हरकत खे अलाह ताला ॾिसी रहियो आहे ऐं क़यामत ॾींहुं इन तमामु शयुनि जो हिसाबु मूंखे पाण खे ॾियणो पवंदो। ज़हन खे इन शइ जो जेको आहे ख़बरदार कयो। अलाह ताला क़ुरान हकीम में फ़रमायो नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। केतिरी बहितरीनु अलाह ताला ॻाल्हि करे छॾी। अलाह ताला फ़रमायो मथां तव्हांखे इश्काल रहे शुबात रहे त अलाह ताला असां केतिरो परे। अलाह ताला फ़रमायो बिल्कुलु अलाह ताला क़रीब आहे या अलाह केतिरो क़रीब आहे। अलाह ताला फ़रमायो तव्हांजे साह जे रॻूं आहिनि न उनखां ज़्यादा क़रीब आहियां। साह जो रॻूं इंसान जे गर्दन में अंदरि अटैजिन। साह जूं रॻूं किथे आहिनि साईं? हे नंढगुॾो आहे न, हे इन में अंदरि साह जूं रॻूं आहिनि। हब्लिल वरीद, वरीद हिकिड़ी रॻ आहे जेकी इंतिहाई मेन रॻ आहे, इंतिहाई वॾी मेन रॻ आहे। उहा रॻ कटिजी वञे न बंदो वियो। अलाह ताला फ़रमायो इन वरीद जेकी रॻ आहे न इन खां बि ज़्यादा मां तव्हांजे क़रीब आहियां। ओ बुज़ुर्गो यार सॼो ध्यानु तव्हां नथो अचे। ईअं कंदो तव्हां पाण ईअं कंदो त पोइ पब्लिक कीअं कंदी? हे असां हिते 3 घंटे जो मुतालो करे वेठा आहियूं साईं। टेशमाम ईंदो आहे 9 बजे, मां हिते 10 दरा पहुची वेंदो आहियां। 10 बजे खां पोइ ठाहिणु शुरू कंदा आहियूं। पब्लिक खे छा सम्झाइणो आहे, अॼु बयानु कहिड़ो करिणो आहे, मौज़ू छा ठाहिणो आहे, सवाल आहे उन्हनि जा जवाबु कढूं था। असां तव्हांजे लाइ 3 घंटा पंहिंजो टाइम हिते रखंदा आहियूं। अफ़सोस थिए थो तव्हां घंटो बि जेको मूंखे न ॿुधो त पोइ यार ज़ुल्म आहे न, ज़ुल्म थियो न थियो साईं? तव्हां हिकिड़ो घंटो मूंखे न ॿुधो, मां तव्हांजे लाइ 3 घंटा छॾायां त हे जेको क़ुरान पढ़ियो वेंदो आहे, हदीस पढ़ी वेंदी आहे, इनखे इंतिहाई असां ध्यान सां ॿुधण जी कोशिशि कयूं। लायानी कंदासीं अलाह ताला उहो सम्झ नसीब नाता फ़रमाईंदो। हे इन जो ॾिसो नंढी ॻाल्हि न आहे न। नादर ख़ान जो मैसेज ऐं ख़त केतिरो वॾो हिते असां ॿुधाईंदा आहियूं। हे ख़त ईंदो आहे न, काफ़ी माण्हू छिरकी वेंदा आहिनि। नादर ख़ान जो हिकिड़े दफ़े ख़त काॾे माॾे आयो त मां पाण हैरान थी वियुमि, यार हे हक़ीक़त में को नादर ख़ान मोकिलियो आहे छा? बहरहाल माॾे न आयो, मुंहिंजे वास्ते सां ॿिए कंहिं वञे पियो। चए नादर ख़ान जो ख़त ॾिठुमि ठीकु ठाकु सिग्नेचर हुई। असर त आहे न, पावर त आहे न। शहर जो MP MLA आहे, उनजो पावर त हूंदो आहे न कम से कम, त उनजो सिग्नेचर थियल हुयो। त हैरत बि लॻी, यार हे एॾो सारो पावर वारो इहो ख़त आहे। पोइ अदब जे दायरे में उहो बंदो अॻिले ताईं पहुचाईंदो आहे। ऐं हे जेको हिन टाइम असां मैसेज पढ़ूं था इहो कंहिंजो आहे? नादर ख़ान जहिड़ा किरोड़ थी विया आहिनि, ख़रबे थी विया आहिनि। हिकु साहबी जे जूते जे बराबरि न थींदा। सभु साहबी मिली वञनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चंपल जे हेठां जेकी दज़ा उनजे बराबरि न थी सघंदा। ऐं सभु अंबिया जेको गॾु थी वञनि अलाह जे कलाम जे मुक़ाबले में नथा थी सघनि। केॾो वैल्यू आहे? कुझु अहसासु थियो था? अहसासु थियो न कुझु? इनशाअल्लाह अॻिते अमल जेको कजांइ त अलाह ताला नेकी जेको कंहिंजी बि ज़ाया न कंदो। नेकी केतिरी बि नंढी हुजे अलाह ताला उनखे काउंट करे छॾींदो आहे। ऐं गुनाह केतिरो बि नंढो हुजे क़यामत ॾींहुं उहो गुनाह बि साम्हूं ॾिसंदो, फुल जेको असां स्क्रीन ॾिसंदो त तव्हां गुनाह तव्हांजो बिल्कुलु रिपीट हलंदो। हे पोइ ज़माने में मां हिकिड़ी हदीस ॿुधाईंदुमि त क़यामत ॾींहुं जॾहिं बंदो यौम मशर में सिधो थींदो न, यौम मशर में जीअं जो बंदो ईंदो, इन खां बाद में फ़रिश्ता हिनखे चवंदा त फ़लाणा फ़लाणा तूं गुनाह कया आहिनि ऐं असां वटि जेको शायदि बि आहिनि। त पोइ हे वरी दुनिया वांगुरु हिते ॾिसंदो, यार हिन पासे कोई बीठो त न आहे, ॾिसां शायदि ॾींदो केरु, छो त हिनखे ज़हन दुनिया वारो हूंदो। त दुनिया में ईअं हूंदो न, यार तूं चोरी कई आहे त ॾिसंदो चोरी त कई आहे, पर ॾिसां शायदि ॾिसंदो यार वाक़ई साम्हूं जेको बंदो आहे न हिन मूंखे ॾिठो हुयो। पोइ इंसानु जेको भाड़ी थी पवंदो आहे, चवंदो चोरी जेको आहे न हल ठीकु आहे मां कई आहे, शायदि साम्हूं वेठो आहे न। पर क़यामत ॾींहुं सेम इंसान जो ज़हन इहो ई कमु कंदो त उनखे फ़रिश्ता चवंदा फ़लाणा फ़लाणा गुनाह तूं कया, फ़लाणा फ़लाणा गुनाह। त हे सभ खां पहिरियां चकर लॻाईंदो हेॾे, ॾिसंदो यार हेॾे आॾो बि कोई न आहे, पोयां बि कोई न आहे, साम्हूं बि कोई न आहे, हा यानी कोई बि इंसानु नज़र नथो अचे। हे वरी ख़ुशी दिलि सां चवंदो इहो गुनाह मां बिल्कुलु कयो ई न आहे। त फ़रिश्ता चवंदा वरी बि तोखे चवंदा हे गुनाह हिन टाइम तूं कयो आहे न कयो आहे? उहो चवंदो कोई शायदि आहे न त केरु गवाही ॾींदो? फ़रिश्ता गवाही ॾींदा त पोइ मां चवंदुमि हे त तव्हां पाण त गवाही ॾियो। फ़रिश्ता चवंदा सबुरु कर, तूं गुनाह कयो आहे न कयो आहे? इंसानु इनकार कंदो गुनाह खां, चए गुनाह मां न कयो आहे। फ़रिश्ता चवंदा थोरो सबुरु कर, वरी बि तोखे मोहलत ॾियूं था। तूं ॿुधा नेठ इंसानु साफ़ तौर ते इनकार कंदो त इहो मां गुनाह इन टाइम बिल्कुलु बि न आहे कयो। फ़रिश्ता जा सबुरु कर, हाणे असां शायदि था बीहारियूं। पोइ अलाह ताला हिन जी ज़ुबान खे कंदो बंदि
पोइ अल्लाह ताला हिन खे हुकुम ॾींदो त हिन जा हथ जेको आहे ॻाल्हाइणु शुरू कनि। हाणे जे हथ जेको गवाही ॾींदो, इंसान जो हथ जो गवाही ॾिए त हिन मां सां हिन हथ जे ज़रिए सां व्याज वरितो आहे त मरी वियो न इंसान। हे त उहो शइ आहे जो जंहिंजो इनकार हे बंदो पाण बि नथो करे सघे। पोइ फ़रिश्ता चवंदा ॾिस कीअं तुंहिंजे मथां शायदि बीहारियोसीं। पोइ चवंदा अञा सब्र कर, फ़िलहाणु गुनाह कई, हे वरी बि इनकार कंदो जो न तुंहिंजे पेरनि खां हाणे पुछ था कयूं। पेर गवाही ॾींदा त तूं दुनिया में ज़िना जी तरफ़ हलियो हुई, दुनिया में ज़िना जी तरफ़ हलियो हुई। पोइ फ़रिश्ता पुछा कंदा भला हराम तूं खाधो न खाधो, हे वरी इनकार कंदो। पोइ हिन जो जिस्म गवाही ॾींदो वाक़ई असांजे अंदरि जेकी ग़िज़ा पियल आहे इहा हराम जी पियल आहे, हिन जुआ जो पैसो जेको खाधो आहे। हाणे साईं इंसानु सभु सुख थी वियो। त क़यामत ॾींहुं जेके अल्लाह ताला शायदि बीहारींदो उहे ज़बरदस्त शायदि आहिनि, को नॉर्मल जेको आहे दुनिया जा शायदि न आहिनि जंहिंखां तव्हां इनकार करे वञो, जंहिंजी तव्हां गिरफ़्त में नाचो। बहरहाल आख़िर जो मरहलो वॾो संगीन मरहलो आहे, उनजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आगाह करे छॾियो आहे, उन ज़िंदगी खे बणाइण जी कोशिशि कयो, उन ज़िंदगी खे बणाइण जी कोशिशि कयो। उन ज़िंदगी खे बहितर हर हिकु इंसान खे अल्लाह ताला सम्झींदी आहे। ॾिसो हर हिकु जुमे ते बयानु असां कयूं था न, हर जुमे ते बयानु कयूं था, अल्लाह ताला हर हिकु बंदे खे सम्झींदी आहे। ज़िना जेको ख़राबु आहे, जुआ ख़राबु आहे, हा क़तल जेको ख़राबु फेल आहे, हे अल्लाह ताला जाइल खां जाइल, नॉर्मल खां नॉर्मल मुस्लमान खे अल्लाह ताला इहा ज़हन में तमीज़ ॾेई छॾी आहे। इन जे लाइ को आलिम हुजणु शर्त न आहे। कोई बंदो चवंदो साईं मूंखे त मां त आलिम न आहियां, मूंखे कहिड़ी ख़बर। त कम से कम जेके गुनाह आहिनि वॾा कबीरा गुनाह, उनखे नॉर्मल खां नॉर्मल मुस्लमान गुनाह सम्झंदो आहे। मुस्लमान खे नमाज़ न ईंदी, मुस्लमान खे नमाज़ पढ़णु न ईंदी, पर मुस्लमान खां पुछा कयो सूद ठीकु आहे न, चवंदो ग़लति आहे। हीअ अल्लाह ताला तबियत में मिज़ाज रखी छॾियो आहे। ज़िना ठीकु आहे न आहे, नमाज़ न आहे पढ़ंदो, नमाज़ ख़बर न आहे पवंदी, चवंदो न ज़िना ख़राबु फेल आहे। हालांकि हे त क़ुरान हकीम में लिखियलु आहे। अब रिश्वत ठीकु आहे न आहे, नमाज़ न आहे पढ़ंदो, चवंदो रिश्वत जेको आहे ग़लति आहे। अल्लाह ताला मुस्लमान जे मिज़ाज में इहे शयूं रखी छॾियूं आहिनि, मिज़ाज में इहे रखी छॾियूं आहिनि। त अल्लाह ताला फ़रमाए हिन सभिनी मासियत खां तव्हां बचंदो त मां अल्लाह ताला जी रहमत में ईंदो। जॾहिं मां अल्लाह ताला जी रहमत में अची वियो न, पोइ तव्हांखे अल्लाह ताला मालो माल करे छॾींदो। क़ुरान हकीम में अल्लाह ताला राति असां भाई दर्स जे अंदरि ॻाल्हि कईसीं, पर इंतिहाई बहितरी उनखे मां हिन टाइम थो बयानु कयां। अल्लाह ताला दुनिया में क़ुरान हकीम में हर हिकु मिसाल जेको बयानु करे छॾिया। अल्लाह ताला पोइ तिजारत वारो तरीक़ो बि क़ुरान हकीम जे अंदरि नोट अता फ़रमायो। उहो तरीक़ो अल्लाह ताला नोट अता फ़रमायो जंहिंजा मामला असां सभई जेको आहे इख़्तियार कंदा आहियूं, जंहिंमें तव्हांजे मुलाज़िमत अची वई, तव्हांजो दुकान जो कारोबार अची वियो, पोइ अल्लाह ताला उनखे बयानु कयो। दुनिया में इंसानु आहे यकीन तौर ते मानी त खाईंदो, हा साईं रिज़िक त खाईंदो न, पर उहो रिज़िक खे हासिलु करण जा कुझु रीज़न आहिनि, तरीक़ा आहिनि। उनखे अल्लाह ताला ॿुधायो तव्हां हिन तरीक़े सां पैसा कमाईंदा आहियो ऐं पोइ जेको आहे तव्हां अनाज घर में वठी ईंदा आहियो, पोइ जेको आहे खाईंदा आहियो। पोइ अल्लाह ताला इन जे बारे में आयत अता फ़रमाई या अय्युहल्लज़ीन आमनू ला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल। ए ईमान वारो, न खाओ हिक ॿिए जो माल बातिल तरीक़े सां। अल्लाह ताला ॾिसो ईमान वारो तव्हांखे सॼो आहे, तमामु मुस्लमान खे अल्लाह ताला हिते ईमान वारो सॼो आहे। त ए ईमान वारो, थी सघे थो तव्हां मुस्लमान हुजण खां बावजूद बि मतां बातिल तरीक़े सां माल खाओ, हिक ॿिए जो माल बातिल तरीक़े सां खाओ। बातिल तरीक़ो छा खे चइबो आहे? बातिल तरीक़ो ॾिसो क़ुरान हकीम जा अल्फाज़ जेको आहे जामी अल्फाज़ आहिनि, जुमिलो सिर्फ़ु हिकिड़ो हूंदो आहे पर उन जा तफ़सीर तमामु घणा निकिरंदा आहिनि। अल्लाह ताला फ़रमाए बातिल तरीक़े सां माल हिक ॿिए जो न खाओ, बातिल तरीक़े सां हिक ॿिए जो माल न खाओ। बातिल तरीक़े सां कीअं? पोइ इन जो तफ़सीर जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात कई। अल्लाह जे नबी फ़रमायो जुआ जे तरीक़े सां हिक ॿिए जो माल हासिलु न कयो। हे छा आहे? बातिल तरीक़ो आहे न। कंहिंसां 1000 रुपयो जेको आहे शर्त लॻाईसीं, हक़ीक़त में पैसो त मां वटि अचे थो, अल्लाह बचाए, मां हिकिड़ो मिसाल थो पेश कयां। हक़ीक़त में अॻिले मुस्लमान जो 1000 उन सां डन कईसीं, अवा मां उनखां कंहिं एतबार सां उहा गेम खटे वियुमि, त उनजो 1000 रुपयो मुंहिंजे खाते में त अचे पियो न। अल्लाह ताला फ़रमायो हे बातिल तरीक़ो आहे, इन तरीक़े सां हिक ॿिए जो माल न खाओ, हे हराम तरीक़ो आहे। जुआ जे तरीक़े सां पैसो हासिलु न आहे करिणो, हे हराम तरीक़ो आहे। इन खे अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि बातिल करार ॾिनो आहे। ॿिए नंबर ते सूद वारे तरीक़े सां माल न कमायो, हे बातिल तरीक़ो आहे। सूद छा खे चइबो आहे? ॿई 4 वारो ॻाल्हि क्लियर आहे। जिन्स मुक़ाबले जिन्स जे ज़्यादती कई वञे, इन खे अरबी जे अंदरि रिवा चइबो आहे, सिंधी जे अंदरि उनखे सूद चइबो आहे।
यानी साफ़ तौर ते पैसे ते पैसो वठणु, हे साफ़ तौर ते पैसा एतिरा वठि ऐं पैसो हे छा आहे, हे सूद आहे। हा जिन्स तब्दील करे ॾियो था, पोइ कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। मां काफ़ी व्याजनि खे 2 साल पहिरियों सम्झायो हुउमि, काफ़ी व्याज जी। मां ज़ालिम तव्हां ॾिसो कमाई त खणी कयो था, पर इन खे थोरो तब्दील छा नथा कयो, जंहिंसां तव्हां व्याज जे ज़ुल्म खां बची वञो। त उन्हनि चयो साईं कीअं कीअं को इहो तरीक़ोकार असांखे ॿुधायो। मां उन्हनि खे चयो तरीक़ोकार हे आहे, अॻिले बंदे खे जेकॾहिं बिलफर्ज़ पैसे जी ज़रूरत आहे, तव्हां उनखे पैसा जेको हथ में बिल्कुलु बि न पकड़ायो, का शइ उनजे हथ में पकड़ाए छॾियो। बाबा हे असां तोखे सोली सिंधी में मोटरसाइकिल ॾियूं था, हे असां मोटरसाइकिल ॾियूं था। जेकॾहिं अॻिलो मोटरसाइकिल ॾिए थो, आहे उहा मोटरसाइकिल 50,000 जी, मूंखे ॾिने मोटरसाइकिल साईं 50,000 जी आहे, 3-4 महीने जे रख ते मां 60,000 ते ॾींदुमि। मां हिकिड़ो मिसाल थो पेश कयां त दुनिया जो कोई बि आलिम हिनखे सूद न चवंदो। हे सूद जे हुकुम में नथी अचे इहा ॻाल्हि, छाजे करे त सूद हुनखे चइबो आहे त पहिरियों हिन पैसा ॾिना 50,000, महीने ॿिनि खां बाद में न 60,000 पैसा वधा। त हाणे हे छा थो ॾिए, हाणे पैसा त ॾे ई नथो, हाणे हे ॾिए थो मोटरसाइकिल। मोटरसाइकिल सही मां हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे, पर दुनिया जी हर हिकु शइ थी सघे थी। हाणे हिन ॾींहुं आहे मोटरसाइकिल, उन ते जेकॾहिं हे नफ़ो रखे थो, हे त सूद न आहे। 2 में 4 वांगुरु इहा ॻाल्हि क्लियर आहे, हे सूद न आहे। त अलाह ताला फरमायो बातिल तरीक़े सां हिक ॿिए जो माल न खाओ। 3 नंबर ते धोखेबाज़ी सां हिक ॿिए जो माल न खाओ। धोखेबाज़ी सां बाज़ बंदा हिकिड़ी शइ वठी ईंदा आहिनि, पोइ अॻिले खे धोखो कीअं ॾींदा, धोखो कीअं ॾींदा, कसम खणंदा बाबा हे शइ असां मिसाल थो मां ॾियां 1000 रुपए ते वठी आया आहियूं, हे शइ असां 1000 रुपए ते वठी आया आहियूं, नफ़ो कंहिं क़िस्म जो कोई बि नथो कयां, इहो इन मूर में ई तोखे मां ॾियां थो, तूं खणी वञ। हे अथव धोखो। यार खोपड़ी ॾिसो, खोपड़ी मुंहिंजी बि कमु नथी करे न हिते। हिकिड़ो बंदे जो 20,000 जो दुकान जो किरायो आहे, 3 मुलाज़िम रखे वेठो आहे, 20,000 मसवाड़, 3-4 मुलाज़िम दुकान ते रखे वेठो आहे, नेठ चौंकी बि ॾींदो हूंदो, बिजली बि ॾींदो हूंदो, ऐं दोस्त असांजे लाइ वञनि चांहि बि पीआरींदो हूंदो। त इहो ज़ालिम 1000 वारी शइ मूंखे 1000 में कीअं थो ॾिए। हिते त मुंहिंजी बि खोपड़ी जेका फिरे थी। त 1000 वारी शइ मूंखे छा चवंदो, साईं हे मां तोखे ई 1000 में थो ॾियां, सिर्फ़ु तोखे ई 1000 में ॾियां, सिर्फ़ु तोखे ई 1000 में थो ॾियां। बिलफर्ज़ नियत कंहिंजी ते असां डिपेंड ख़राबु थी नथा वञूं। अलाह कंदो उहा शइ 1000 जी हूंदी, उहा शइ अलाह कंदो 1000 जी हूंदी, छो त काफ़ी असां सां त जेको आहे बंदा ईअं, पर साईं अॼु मौलवियुनि खे बि चती वणनि था। मुमकिन आहे असांखे बि जेको ठगी असां सां बि करे सघंदा, कोई मसइलो न आहे, छो त इंसान ते भरोसो कंहिं क़िस्म जो कोई बि करणु न खपे, थी सघे थो। पर असां जेको आहे यानी इख़लास वारी नियत सम्झो था, यार वाक़ई इहा शइ 1000 जी आयल हुई, मूंखे तूं पेशवाम सम्झी करे तूं 1000 ॾिनी आहे। हाणे मां असुली रुख़ जी तरफ़ अचां थो, जेकॾहिं उहा शइ 1000 जी न आहे, उहा शइ हुई 800 रुपए जी, ऐं हिन 1000 ॿुधाए करे चई साईं कंपनी खां ई 1000 ते आई आहे, यादि रहणु खपे त हे जेको नफ़ो कमायो अथई, इहो नफ़ो हराम कमायो अथई। मुजीब रहमान खे न धोखो ॾिनो आहे। यार साफ़ ॻाल्हि करे ॾिसो, नफ़े खां बग़ैर त वाक़ई हिन जी दुकानु न हलंदो न। जेकॾहिं 200 या 500 या 1000 न रखे त हक़ीक़त में हिन जो दुकानु काॾां हलंदो। पोइ शरीयत में इहो हुकुम आहे, जेकी बि शइ तव्हां वठी था अचो न, जेकी मार्केट में नफ़ो हले थो उहो तव्हां नफ़ो रखे सघो था, नफ़ो रखे सघो था। पर हे ॻाल्हि ख़तरनाक आहे, हे ॻाल्हि इंतिहाई वॾी ख़तरनाक आहे। त साईं बसि हे 1000 में मिली आहे, इहा 1000 में ई असां तोखे था ॾियूं, पर जेकॾहिं हक़ीक़त में 1000 में वठी आयो त पोइ हिन जे लाइ माना कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। पर जेकॾहिं 800 में वठी आयो आहे, इहो साईं हराम थी वियो। हाणे 1 नंबर ते हराम थी वियो, 2 नंबर ते धोखो अची वियो, मुजीब रहमान खे धोखो मिली वियो, मूंखे धोखो अची वियो न। मां हाणे छा, हाणे त मां कसम बि खणंदुमि न शइ ते त बाबा न हे शइ मिलंदी 1000 ते आहे, हे शइ मिलंदी 1000 ते आहे। छाजे करे त मुंहिंजे अॻिले दोस्त ॿुधायो हे शइ 1000 जी आहे, त इन में अची वियो धोखो। अलाह ताला फरमायो इहो हे हिन जो 3 तफ़सीर अथव बिल बातिल जो। अलाह ताला फरमायो बातिल तरीक़े सां माल खे हासिलु न कयो, बातिल तरीक़े सां। इन जो बहितर रुख़ मां ईअं ॿुधायां, कोई पुछा करे साईं शइ केतिरे जी आहे, करणी मुजीब रहमान पाण छो न वञे, उनखे ईअं चयो साईं शइ जो रेट थोरी ॿुधाईंदासीं असां, रेट थोरी ॿुधाईंदो मां केतिरे में आई आहे। बहरहाल साईं इन ते असां मुनासिब जेको आहे पंहिंजो नफ़ो जेको असां लॻायूं था, हे बहितर तरीक़ो आहे। रेट ॿुधाइणो कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे, असां जेको नफ़ो रखूं था
ऐं इनशाला इन में तव्हांखे नुक़सानु न पवंदो। हे बहितर इंतिहाई बहितर तरीक़ो आहे। हिकिड़ी पुराणे ज़माने जी ॻाल्हि अची वई, असांजो उस्ताद न हुयो, ॿियो को हुयो, मतिलबु सुभाणे उस्ताद फ़ोन करे अथई, मुंहिंजो वाक़ई तूं कीअं ॿुधायो आहे हिते। हिकिड़ो ॻाल्हि हुई, हिकिड़ो वियो, हिकिड़ो मौलवी साहिबु हिकिड़ो वियो गोश्त वठणु कथा, गोश्त जीन जो वठणु वियो त साईं हुनखां चईं त साईं तूं गोश्त ते किलो मूंखे घणे में ॾींदी? हुन चयो त हाणे आयो आहे हिकु पेशो आहे ऐं मुंहिंजी दुकान ते जीन चढ़ियो, हाणे मोटंदो बि न, हाणे कीअं मोटंदो? ऐं ॿिए नंबर ते मां जो जमायती बि आहियां, हिनखे जीअं चवंदुमि इन जी मां ख़ल ईअं लाहे सघां थो। चई साईं ॿियनि खां जेको आहे ॿियनि खे छॾे ॾियो, बसि तव्हां खां जेको आहे 600 रुपया थींदा, ॿियनि खे छॾे ॾियो, तव्हां खां 600 रुपया थींदा। साईं जो वाह वाह ख़ुदा जे वास्ते, ॿियनि खे न चढ़, जेको ॿियनि खां वठंदो उहो मूंखां वठि, जेको ॿियनि खां वठंदो न ख़ुदा जे वास्ते मूंखां उहो ई वठि। छो त बाज़ औक़ात ॿियनि खां तूं 550 वधा हूंदा, पर ज़ालिम मूंखे जो हीअं चवनि त साईं तोखां मां 600 थो वठां, बाक़ी ॿियनि खे छॾे ॾियूं था। पोइ साईं जो मूंखे इहो कुकड़ खे जेको आहे तूं ज़िब नथो करीं, इहो क़ुर तूं ज़िब मूंखे थो करीं, इहो बि हिकिड़ो बहितर तरीक़ो अथव। तव्हांजो कंहिंसां बहितर तालुक़ात आहे, तव्हांजो कंहिंसां दोस्ती आहे, इंतिहा दर्जे जी दोस्ती आहे। पोइ माण्हू छा चवंदा, साईं तोसां हे रेट आहे, ॿियनि सां न, तोसां हे रेट आहे, ॿियनि खे असां कटे था चऊं, तोसां साईं हे रेट आहे। त पोइ दिलि में सम्झी वञो त हे पोइ जेको आहे तव्हांखे चङी तरह जेको आहे ज़िब करे थो। चओ भाई महिरबानी करे दोस्ती क़ाइमी रहंदी, दाइमी रहंदी, ख़ुदा जे वास्ते जेको ॿियनि खां रेट वठंदो आहे न उहो ई रेट मूंखां वठि, कम से कम जेको तूं ॿियनि खां नफ़ो वठंदो मूंखां बि उहो वठंदे न, त पोइ इन में जेको दोस्ती में न बि तव्हां नाहे करे सघंदा। काफ़ी मामलात ते दोस्तनि तां ईअं थियो हूंदो, दोस्ती आहे वठणु वियासीं, असां मोबाइल वठणु वियासीं, असां मोटरसाइकिल वठणु वियासीं, या असां ॿियो को सामान वठणु वियासीं, त उनखे चयो आहे ख़ुदा जे वास्ते जेको ॿियनि बंदनि खे ॾींदो आहे मूंखे बि उन ई रेट में ॾियण जी कोशिशि कर, मां वधीक तूं जेको आहे अहसासु न कर। त इन तरीक़े खे जेको आहे ख़्याल सां बंदो नोट करण जी कोशिशि करे त अलाह ताला फरमाए बातिल तरीक़े सां माल न कमायो। इहे बातिल इहे तरीक़ा सभु ॿुधायुमि, चोरी, व्याज, धोखेबाज़ी, हा, ॿ नंबरी सां माल हासिलु करणु, इहे सभु तरीक़ा बातिल तरीक़े में अलाह ताला फरमाए इन तरीक़े में माल खे हासिलु न कयो। खाईंदव तव्हांजे लाइ सभु हराम आहे, टोटली हराम आहे। ॾिसो इस्लाम उहो मज़हब जेको तव्हांखे याने सुबुह सां उथण खां वठी करे राति जो सुम्हण ताईं सभु मसइला बयानु करे ॿुधाए पियो, सभु तरीक़ा क़ुर हकीम तव्हांखे बयानु करे ॿुधाए पियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां। अलाह ताला फरमाए इहो अहिड़ो कमु न कयो, अहिड़ी तिजारत न कयो। पोइ अलाह ताला अॻिते इजाज़त ॾिनी, इला अंत कूनू तिजारतनि, हा हिकिड़ी ॻाल्हि आई, तिजारत करे सघो था, तिजारत करे सघो था, हिकु बातिल तरीक़े सां माल न खाओ। इहो बातिल तरीक़ो ॿुधायमि, जुआ जो कमु, हा साईं शर्त वारो कमु, सूद वारो कमु, ठगी वारो कमु, धोखेबाज़ी, इनखे अलाह ताला क़ुर हकीम में बातिल चयो आहे। पर अलाह ताला फरमाए तिजारत करे सघो था। तिजारत ॿुधाए करे अलाह ताला खे इल्मु क़यामत ताईं इहो अलाह ताला खे इहो इल्मु हो त मुस्लिम माल वारा कुझु बि कमु करे सघनि था। तिजारत ते अलाह ताला इजाज़त ॾिनी न, पोइ अलाह ताला फौरी तौरु हिकिड़ो ॿियो क़ैद बि लॻायो। अलाह ताला फरमायो हीअं थी सघे थो, तव्हांखे इंसान खे पैदा मां कयो आहे न, हे ईअं बि थी सघे थो। अलाह ताला फरमायो इला अंत कूनू तिजारतनि अन तराज़िम मिनकुम, तिजारत कयो था पर जेकॾहिं पाण में ॿई राज़ी थियो था पोइ तिजारत ठीकु आहे, राज़ी नथा थियो तिजारत कम ई न आहे। इहो कीअं? अलाह ताला फरमायो राज़ी पाण में थियो था न त पोइ तिजारत ठीकु आहे, पोइ जाइज़ आहे, पोइ हलाल आहे। जेकॾहिं अगरि तिजारत में राज़ी न आहियो न, कंहिं अॻिले बंदे बेदिली सां शइ ॾिनी आहे, तव्हां पैसा ॾिना सही पर बेदिली सां उन शइ ॾिनी आहे, पोइ बि जेको आहे तव्हांजे लाइ जाइज़ ऐं हलाल न आहे। इन जा मिसाल मां राति पंहिंजे दर्स में पेश कयुमि। मसलन तौरु मुंहिंजी 30,000 जी मोबाइल राति मां मिसाल ॾिनुमि, हे मुंहिंजी मोबाइल, अच्छा मोबाइल ॿियनि पई आहे, मोबाइल आहे मुंहिंजी मोबाइल 50,000 जी आहे। मां हिकिड़ो सही मिसाल थो पेश कयां, हिन में दुनिया जूं सभु शयूं ऐड करे छॾियो। मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां, अलाह ताला फरमायो तिजारत में इला अंत कूनू तिजारतनि अन तराज़िम मिनकुम, तिजारत कयो था पर उन में राज़ी हुजणु तव्हांजो ज़रूरी आहे। जेकॾहिं राज़ी न आहियो न त पोइ इहा तिजारत तव्हांजी ठीकु न आहे, तव्हांजी पोइ तिजारत हराम आहे। उनजो मिसाल ईअं त मुंहिंजी मोबाइल 50,000 जी आहे, मार्केट में बि 50,000 ते वञे थी। मिसाल थो ॾियां हिकिड़ो, सभु शयूं इन जे मथां डिपेंड हीअं रखंदा वञो। मूंखे कंहिं दोस्त चयो साईं इहो मूंखे 30,000 में ॾे, अड़े बाबा तुंहिंजी खोपड़ी ख़राबु त न आई, हाणे हे थिए त तिजारत थी न, अॻिलो मूंखे पैसा ॾींदो आहे मां उनखे ॾींदुमि मोबाइल, मूंखे चयोसीं मूंखे 30,000 में ॾे, अड़े बाबा तुंहिंजो खोपड़ी बि कमु करे नथी करे, 50,000 वारी शइ मां 30,000 में कीअं ॾींदुमि, 50,000 वारी शइ 30,000 में यार कीअं ॾींदुमि।
न साईं मूंखे महिरबानी करे ॾियो। हाणे अॻिले बंदे खे तिजारत में मजबूर करणु इहे हराम अमल आहे। या उनखे पैसा आसकारी साईं, इहे पैसा मुंहिंजा 30,000 तव्हां रखो, मां बाद में तव्हां खां वठंदुमि, हाली मूंखे ज़रूरत न आहे, इहे पैसा तव्हां इस्तेमालु बि भले कयो। हाणे साईं अॻिलो बंदो इस्तेमालु करे वियो, पर हिन ज़ालिम जी नियत इहा हुई त जीअं जो इहे पैसा खपाए त पोइ ठग चवंदोमांसि इहा मोबाइल ॾेई छॾ, पैसा मुंहिंजा रहियल आहिनि, इहा मोबाइल ॾेई छॾ। अलाह ताला फरमाए इहा तिजारत करणु हराम आहे, इन मां नफ़ो आयो इहो हराम आहे। अॻिले खे पैसा ॾेई करे मजबूर करणु, या अॻिलो इन ॻाल्हि ते एग्री न आहे त हे शइ मां तोखे ॾियां थो, पर एतिरा पैसा न, जेतिरो मुनासिबु रेट हले थो मां ओतिरो वठंदुमि, पर हे इन ॻाल्हि ते दोस्त मजबूर करे न मूंखे एतिरे में ॾे, हे अलाह ताला फरमाए दुरुस्त तरीक़ो न आहे। तिजारत हुजे पर रज़ामंदी सां। हे अक्सर असांजे अंदरि इहे ख़ुराफ़ात अमल पता वञनि था। ॾिसो अलाह ताला जो इल्मु जेको आहे उहो क़यामत ताईं आहे, क़यामत खां बाद में बि अलाह खे इल्मु हुयो त सुभाणे मुस्लिम अला वारा ईंदा, कहिड़ो कारोबार कंदा, कहिड़ो कारोबार न कंदा, क़यामत ताईं कहिड़ो सिलसिलो अॻिते जारी सारी रहंदो। अलाह ताला इन जे करे इहे तमामु आयतूं नोट था फरमायूं। पोइ अलाह ताला आख़िरी में फरमायो वला तक़्तुलू अनफुसकुम इन अल्लाह कान बिकुम रहीमा। इहा सॼी आयत पढ़ीसीं, तफ़सीर करे वियासीं। पोइ आख़िरी में अलाह ताला फरमायो पंहिंजे नफ़्सनि खे क़तल न कयो। जुआ जो पैसो खाईंदव, क़तल जो पैसो खाईंदव, 2 नंबरी जो पैसो खाईंदव, हेरा फेरी जो पैसो खाईंदव, तिजारत कयो त अॻिले खे मजबूर थोरे पैसनि ते करे इहो पैसो खाईंदव, इहो माल खाईंदव। अलाह ताला फरमायो सभु तरीक़ा हराम आहिनि। पोइ अलाह ताला फरमायो वला तक़्तुलू अनफुसकुम, पंहिंजे नफ़्सनि खे क़तल जेको आहे न कयो। इन मां छा मुराद आहे? इन मां इहो मुराद आहे त इहे धोखेबाज़ी वारा कमु करे जॾहिं तव्हां मरंदव न, तव्हां पंहिंजे नफ़्स खे क़तल करे छॾियो, यानी जनम में पाण खे मोकिले छॾियो। यार जनम में वञणु इहो बि हिकिड़ो मौत आहे न। जनम में जेको बंदो वियो त यानी इज़त वारो बंदो जनम में थोरी वेंदो। इज़त वारो बंदो यादि रखणु खपे, इज़त वारो बंदो जेको जनम में थोरी वेंदो। यानी जंहिं फोश कमु कया हूंदा, गुनाह जा कमु कया हूंदा, मासियत वारा कमु कया हूंदा, अलाह जी रहमत खां सभ खां पहिरियां परे थियो हूंदो। पोइ अलाह ताला उनखे जनम में जेको एंट्री कराई हूंदी। त अलाह ताला फरमाए पंहिंजे नफ़्सनि खे क़तल न कयो। मुराद इहा आहे त पाण खे जनम में दाख़िल न करायो, इहे हराम जा कमु करे, बल्कि अलाह ताला खां तौबा, पोइ ज़िंदगी में कमु थी विया, तौबा इस्तग़फ़ार कयो। पर माल कंहिंजो हयो अथव न, इहो मां ॻाल्हि वाज़े थो कयां, कंहिंजो माल कंहिंखे हयो अथव, पैसा कंहिंखे हया अथव, ठीकु ठाक पैसा कंहिंखे हया अथव, पोइ कंहिंखे 10 रुपया हया अथव, कंहिंखे 100 रुपयो हयो अथव, कंहिंखे 50 रुपयो हयो अथव, कंहिंखे लखु रुपयो, 2 लख, 3 लख, करोड़, 2, 3 अरब, जेतिरा पैसा हया अथव इहे पैसा माफ़ न थींदा। साईं ॻाल्हि ज़हन में अचे थी नथी अचे? पैसे वारी ॻाल्हि सम्झ में अचे थी न? पैसा कंहिंखे बि थोरा आया अथव, पैसा घणा आया अथव, न साईं कुझु बि न थींदो। घणा माण्हू मुतमिन हूंदा आहिनि त मां पैसा अॻिलनि खे ठोकिया आहिनि, पैसा मां खाधा आहिनि, नमाज़ पढ़ी आहे, पैसा माफ़ थी वेंदा। बेवकूफ़ इहो बंदो। घणा असांजा मुस्लमान पैसा हिते करोड़ हुयो आहे न, अॼु हेॾां करे थो अचां, उमिरो करे थो अचां, इहे पैसा, अड़े तुंहिंजी खोपड़ी ख़राबु थी आहे ज़ालिम, तूं शरीर खे भला इंतिहाई मज़ाक़ सम्झो आहे। घणा माण्हू ईअं मुतमिन हूंदा अथव, सही थो ॻाल्हि कयां। काफ़ी इन में, काफ़ी दीनदार बि हिन में मुतमिन हूंदा आहिनि। दीनदार हिकिड़ो जाइल हुजे त पोइ हुनजी खणी हुनखे मार्केट खां ई शर्ट करे चयो, परे करे छॾियोसि। दीनदार बि हिन ॻाल्हि में मुतमिन हूंदा आहिनि। कंहिंखे पैसा आया न माज़ी में 10 लख 12 लख रुपया, बसि साईं नमाज़ पढ़ां थो न, उमिरि ते वियो हुउमि न, हाजी त मां करे आयुमि न, इन में इहे शयूं माफ़ थींदियूं। मां चवंदो तूं बेवकूफ़ आहीं, पर दुनिया जो नंबर 1 तूं जेको आहे बेवकूफ़ आहे, इंतिहाई तूं बेवकूफ़ आहे, तुंहिंजो ज़हन हिते कमु ई नथो करे। हिकिड़ो तूं हुकूकुल इबाद खे जेको डाको आयो आहे यार, वरी इहा तूं माफ़ी करें थो हुकूकुल इबाद सां, हुकूकुल सां माफ़ी तूं कराई, इहा शइ त कंपेयर थींदी ई न, इहा शइ त माफ़ थींदी बि न। त जेके हुकूकुल आहिनि न, मां ॻाल्हि क्लियर कंदो हलां, इंसान जे मथां दुनिया जे अंदरि 2 शयूं ईंदियूं आहिनि। क़ुर बि 2 शयुनि ते, 2 शयुनि जा अहकाम खणी करे क़ुर बीठो आहे। क़ुर में वसी जेका अहकाम आहिनि न, उहे सिर्फ़ु इन 2 मामला ते बीठा हूंदा आहिनि। 2 मामला ते, हिकु हुकूकुल आहे, ॿियो हुकूकुल इबाद। सॼो क़ुर इन ते आहे, सॼो क़ुर। या क़ुर में ज़िक्र हूंदो नमाज़ जो, या क़ुर में ज़िक्र हूंदो ज़कात जो, या क़ुर में ज़िक्र हूंदो तिलावत जो, या क़ुर में ज़िक्र हूंदो माण्हुनि सां हेरा फेरी खां बचण जो। क़ुर में हुकुम अहिड़ा हूंदा, या क़ुर चवंदो इबादत कयो, इबादत कयो, इबादत कयो, इबादत कयो। इन खां बाद में अधु क़ुर जो हिसो इन ते बीठल आहे।
ऐं ॿियो क़ुर जो हिसो बीठल आहे मामलात ते, पीउ जो ख़्यालु कयो, माउ जो ख़्यालु कयो, घरवारी सां बहितर हलो, तिजारत में हेरा फेरी न कयो, माण्हुनि सां लुटमार न कयो। इहे सभई ॻाल्हियुनि खे जेकॾहिं असां नोट कयूं था, क़ुर सिर्फ़ु ॿिनि ऑप्शन ते जेको आहे इंसान जा कलाम कंदो आहे। हिकु नंबर ते ॿुधाईंदो आहे त मुजीब रहमान अलाह ताला जी इबादत करणी पवंदी, ऐं ॿिए नंबर ते क़ुर ॻाल्हि कंदो आहे त दुनिया में जेके इंसान आहिनि न, इन सां मामिलो सिधो करिणो पवंदो। बसि क़ुर सॼो ख़ुलासो इन ते बीठो आहे। पोइ अलाह ताला जी इबादत करण सां हुकूकुल इबाद में जेको असां मार हई आहे न, इहा असर माफ़ न थींदी। पोइ तव्हांजो ज़हन ख़राबु आहे। यार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में ज़मानो हुयो, उन टाइम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जेको आहे कुझु मुस्लमान हुया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु। नबी जो ज़मानो, नबी जे पोयां नमाज़ पढ़ी वई, नबी सां गॾु जिहाद में हलिया, ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सहाबी पुछा कयो, साईं त कोई बंदो, कोई इंसान जिहाद में जेको आहे हलियो वञे आख़िरत जी तरफ़, शहीद थी वञे, त उन जे बारे में छा हुकुम आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन जे बारे में अलाह ताला बख़्शिश जो मामलो रखियो आहे। पोइ इहो सहाबी 2 क़दम अॻिते खणिया, फौरी तौर रसूल जे मथां वही आई, अलाह जे नबी उनखे घुरायो वेॾे, वञे पियो न, सहाबी त अॻिते वञे पियो न, फतवा मिली वई न, सहाबी खे उनखे घुरायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पुट हेॾे छा पुछा कयो तूं? उन पुछा कयो साईं, इहा ॻाल्हि पुछा कयमि त कोई बंदो शहीद थी वञे अलाह जे रस्ते में, ऐं तव्हां उन सां गॾु हुजो। यार रसूल गॾु हुजे वॾी ॻाल्हि न आहे, नबी जे पोयां नमाज़ पढ़े वॾी ॻाल्हि न आहे, ऐं तव्हां नबी उन सां गॾु हुजो, ऐं उहो ईअं शहीद थी वञे, त उन जे बारे में छा हुकुम आहे? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अलाह ताला ख़बर ॾिनी आहे, अलाह ताला शहीद जे बारे में जन्नत रखी आहे, पर हाणे अलाह ताला मैसेज मोकिलियो आहे, ख़बर मोकिली आहे त यादि रहणु खपे, अलाह ताला इन शहीद जे मथां कर्ज़ खे माफ़ु नथो करे सफ़ा। ऐं तव्हां जेको आहे वेठे वेठे तव्हां चओ था त जेको आहे पैसा असां यानी कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे, रसूल सां गॾु हुजे, नमाज़ूं नबी सां गॾु पढ़ियूं हुजनि, जिहाद में गॾु वियो हुजे, अलाह जो कसम आहे इहे जेके आमाल अगरि कंहिंखे नसीब थिया हुजनि न, दुनिया जे कंहिं बि इंसान खे इहो कमु न मिलियो हूंदो। हिते तव्हां 100 दफ़ा नमाज़ पढ़ो, 100 दफ़ा नमाज़ पढ़ो, रसूल जे पोयां जे हिकिड़ी नमाज़ पढ़ी त इन जो तव्हांजूं 100 नमाज़ूं उन्हनि जे मुक़ाबले में नथियूं अची सघनि। यानी इन हदीस मां मालूम थिए थो नबी सां भले गॾु हुजे, सहाबी ख़ुदि छो न हुजे, नबी उनजो जनाज़ो पढ़ायो हुजे, माल अगरि कंहिंजो हणी वियो आहे न, सर माफ़ी न आहे। तव्हां हिते वेठे वेठे दुकान ते ॻाल्हि था कयो त असां जेको आहे माफ़ु थी वेंदासीं, हे जेको 1000 जो कोई मसइलो न थींदो आहे, लख रुपए जो कोई मसइलो न थींदो आहे, 2 लख जो कोई मसइलो न थींदो आहे। माण्हू किरोड़ो खाई करे वेठा आहिनि, असांजो त सिर्फ़ु 1 लख रुपयो मामिलो आहे। हे इंतिहाई मुस्लमाननि जो ग़लति ज़हन आहे। मुस्लमान इन जे करे जेको आहे गुमराह थी विया हिन टाइम। त इबादत में मुतमिन नमाज़ पढ़ंदो न, नमाज़ पढ़ंदो बसि, तबलीग ते वियुमि न, बसि माफ़ु थी वेंदो इहो कमु, जिहाद ते वियुमि न, मोटी आयुमि न, बसि इहो परवा पैसा आयुमि न 2-2 करोड़, इहे माफ़ु थी वेंदा। अलाह जो कसम आहे, हे शैतान जी पटी अथव खोपड़ी में, हे शैतान जी पटी अथव। रसूल जे ज़माने में हिकु तवील रिवायत आई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि तवील हिकिड़ी रिवायत आई। उन में रिवायत में इहो आयो त हिकिड़ो शख़्स हुयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उठ खां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठ खां सामान लाहींदो हुयो ऐं हेठि रखंदो हुयो, वरी खणी करे उठ जे मथां रखंदो हुयो। साहिबनि ॿुधायो त यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ादिम हुयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ादिम हुयो, ख़िदमत कंदो हुयो। ऐं जेको नबी जी ख़िदमत मौजूदु हुन जो छा मक़ाम हूंदो? वॾो मक़ाम आहे। साहिबनि चयो त ईअं ख़िदमत कंदो हिकिड़ो बंदो, उन छा कयो, उन हिकिड़ी चादर जेकी आहे ख़यानत कई, कंहिं साहिबनि खे न ॿुधाई, उन हिकिड़ी चादर जेको आहे ख़यानत कई। इन खां बाद में उहो उनखे कुफ़ार जे तरफ़ां तीर लॻो या तरवार लॻी, उहो जेको आहे हेठि किरी पियो ऐं दुनिया जेको छॾे वियो। असां सभु साहिब वॾा ख़ुशि थियासीं त भेण हिनखे अज़ीम जेको आहे मौत आयो आहे। त पोइ कुझु टाइम खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहिबा हिते मजमू लॻो पियो आहे, छाजो आहे? त साहिब जो साईं जेको तव्हांजो उठ खां कजाओ लाहींदो हुयो, सामान उठ ते चाढ़ींदो हुयो, उनखे जेको आहे काफ़रनि जे तरफ़ां हिकिड़ी तलवार लॻी आहे या तीर लॻो आहे, उहो दुनिया छॾे वियो, शहीद थी वियो आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोशी इख़्तियार कई, अलाह जे नबी ख़ामोशी इख़्तियार कई। पोइ अलाह जे नबी फरमायो त इहो जेको आहे जन्नत में न आहे वियो, अलाह जे नबी फरमायो त मां ॾिसां थो इहो जहन्नम में सड़े थो। त पोइ साहिबनि रीज़न पुछा कयो, रीज़न साईं कहिड़ो आहे? त
त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन माले गनीमत मां हिकिड़ी चादर जेको आहे ख़यानत कई आहे। हिते त किरोड़े हणी वेठा आहिनि न, लख रुपया हिते माण्हू हणी वेठा आहिनि, त हिकिड़ी चादर सिर्फ़ु अलाह जे नबी फरमायो उन चादर, उहा चादर हिनखे वकोड़े वई आहे, जंहिंजे करे उहा चादर पूरी जनम जी बाहि मां वकोड़जी वई आहे। हे जनम इन टाइम सड़े थो। रसूल जो ज़मानो ॾिसो, मां चवंदो क़ाबिले गौर ॻाल्हि आहे, ध्यानु ॾियण वारी ॻाल्हि आहे। हिते थोरो ध्यानु लॻाईंदा कयो त ॾिसो नबी जो ज़मानो आहे यार, नबी जो ज़मानो असांजो 1400 साल ज़मानो, ख़ुदा जो कसम खणंदो हे पूरो शर वारो ज़मानो आहे, हे पूरो शर वारो ज़मानो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी खां हिकिड़ो ॾींहुं असांजो परे थींदो वेंदो न, उहो ॾींहुं ख़राबु ईंदो वेंदो, उहो ॾींहुं फ़ोश वारो ईंदो वेंदो, बदकलामी वारो ईंदो वेंदो, रहमत खां परे थींदो वेंदो हूंदो, जेतिरा ॾींहं असां नबी खां परे थींदासीं। पर 1400 साल जेकॾहिं असां पोइ ते वञूं था, अलाह जो कसम रहमत वारो ज़मानो आहे। नबी जी सोबत, नबी जो ज़मानो, नबी सां गॾु मामूली ॻाल्हि नाहे, नॉर्मल ॻाल्हि नाहे। इन जे बावजूदि थोरी ख़यानत थी आहे, अलाह जे नबी इहा ई ख़बर ॿुधाई आहे। त मां वल्ला कसम मस्जिद में खणी करे ॻाल्हि कयां थो, अक्सर असांजा दीनदार तबिको, असांजा मुस्लमान टेंशन सां कंहिं क़िस्म जो कोई बि न अथव। 2 लख रुपया खाओ कंहिंजा, 3 लख रुपया खाओ, 4 लख खाओ, हाणे मां चवंदो रवाज़ इहो थी वियो आहे बिल्कुलु। असांजा दीनदार माण्हू बि इन ॻाल्हि खां महफ़ूज़ न आहिनि। जेको मिंबर ते वेठो हुजे ऐं उहो इहो कमु करे त पोइ हेठि पब्लिक जे ॾाढो छा रोइजे, छा रोइजे। पोइ दीनदार माण्हू बि इन लाइ महफ़ूज़ न आहिनि। अवाम खे वञी करे मां चवंदो साइड में कयो यार, अवाम खे वञी करे के हिकिड़े कुंड में वञी करे हणो। अॼुकल्ह काफ़ी जेको आहे दीनदार ॾिसी करे रोअणु ईंदो आहे, अहसासु ईंदो आहे त कहिड़े मक़ाम ते जेको आहे अॼुकल्ह दीनदार पहुतल आहिनि। त साईं अलाह जेको आहे ख़बरदार आहे तव्हांखां। मुजीब रहमान भले न ॾिसे, मोज़िन निसार साहब भले न ॾिसे, जमायती मुदसिर जामिया मस्जिद वारा न ॾिसनि, यादि रहणु खपे अलाह तव्हांजे मथां निगहबान आहे। अलाह ताला तव्हांजे कौल खे, फ़ेल खे, सभिनी शयुनि खे ॾिसे थो। बहरहाल पर हक़ माफ़ न थींदो साईं। 2-4 वांगुरु ॻाल्हि, मां 15 मिंट हिन ते ॻाल्हि कयमि न, आख़िरी में बि इहो ख़ुलासो ॿुधायां थो त पर हक़ जेको आहे माफ़ न थींदो। भाउ जो हक़ आहे, भेणुनि जो हक़ आहे, या अहिड़ी तरह रिश्तेदारनि जो हक़ आहे, दोस्तनि जो हक़ आहे। कंहिं दुनिया जे काफ़र जो, घणा असांजा मुस्लमान बेवकूफ़ ॿिया बि अथव, असांजा बेवकूफ़ ऐं जाहिल मुस्लमान। वाणनि जी चोरी कयो हलाल आहे, वाणनि खे फुर कयो हलाल आहे, वाणनि जी चोरी कंदा त गुनाह न मिलंदो। मां चवंदो इन मुस्लमान जे मथां जेकी ख़ुदा जी लानत ईंदी हूंदी न, उहो अलाह जे इल्म में हूंदो। ज़ालिम जेकॾहिं मुस्लमान जी चोरी करे, साॻियो ई जेको जुर्म आहे। जेकी मुस्लमान जी चोरी में सुभाणे तूं जन में वेंदे न, सेम हिंदू जी चोरी में बि ईअं जेको आहे जन में वेंदे। गुनाह आहे, पोइ चाहे उहो मुस्लमान सां कर या गैर मुस्लिम सां कर। हे असांजा मुस्लमान काफ़ी जेको आहे दीनदार, इस्लाम में इन शइ जी ख़बर रहंदी आहे। इहे मुस्लमान दीन खां परे थी विया, जहालत उरूज करे वई, ऐं पोइ इन खां बाद में चऊं हे वाणा हिते वेठा आहिनि, थोरा वाणा आहिनि, असां मुस्लमान जी हिते अक्सरियत आहे, राति जो हिन जे घर में पऊं, राति हिन जी चोरी कयो। छा कंदो रे, वाणियो आहे, छा कंदो, वणियो आहे। कसम खणंदो जेकॾहिं इहो साहबा जो हिते ज़मानो हुजे न, साहबा तव्हांजो मुंडियूं लाइन आहे। रसूल जो ज़मानो हुजे, जेकॾहिं इहो मुस्लमान जेके हिन टाइम आहिनि जेके इहे कमु कनि न, रसूल जो ज़मानो हुजे ऐं तव्हां पाण खे मुस्लमान सॼाइणो आहे, ऐं पोइ इहा ॻाल्हि कयूं वाणे जी चोरी कयो कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह न आहे, हिंदू जी चोरी कयो कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह न आहे, यहूदी चोरी कयो कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह न आहे। मां कसम खणंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजो सर कलम कराई आहे, साहबा तव्हांजो मुंडियूं लाइन आहे। इन सां छा आहे, तव्हांखे छा थींदो, तव्हां त नमाज़ बि मुस्लमान नथा पढ़ो। वॾे में वॾो इंसट, वॾे में वॾी ज़िलत जेकी कंहिंजी थिए थी, इस्लाम मज़हबी थिए थी। माण्हू ईअं न चवंदा आहिनि त हे मक्सी आहिनि, माण्हू ईअं न आहिनि चवंदा हे बुरो आहिनि, माण्हू ईअं न आहिनि चवंदा हे सुमरा आहिनि। दुनिया जे इंसान इहे कंपेयर न आहिनि कंदा ज़ात ते, या मुजीब रहमान जी ख़ुदि शख़्सियत ते न वेंदा। माण्हू ईअं चवंदा आहिनि मुस्लमान, हे मुस्लमान जा कम आहिनि। त साहबा जो ज़मानो हुजनि या रसूल जो ज़मानो हुजनि न, अहिड़े मुस्लमान जेके हरकूं कनि था न, इन जो सर कलम थी वञे कंहिं ज़माने में। अलाह ताला असांजे मुस्लमान खे सम्झ नसीब था फ़रमाए। छा साईं चंड गिरण या सिॼ गिरण सां हामला औरत खे को नुक़सानु पहुचंदो आहे छा?
जंहिंजे करे काफ़ी असांजे इलाइक़नि में औरतूं पंहिंजी सिरांदी या पासे खां कुझु लो वारी शइ रखंदियूं आहिनि जीअं हमल खे को नुक़सानु न थिए, उनजी हक़ीक़त बयानु कयो। अच्छा, हे असांजे माशरे में तमामु घणो अथव। सिज गिरण थिए या चंड गिरण थिए त असांजे माशरे में इहा ॻाल्हि मशहूरु आहे त औरत खे साईं जेको हमल आहे न, इन जो ॿारु जीअं पैदा थींदो पोइ या इन जो हथु टेढ़ो हूंदो या इन जी ॿांह जेको आहे हीअं फिरियल हूंदी या ॿारु जेको आहे माज़र सां बेवकूफ़ जेको आहे पैदा थींदो। इहो अक़ीदो कीअं आहे? हे बिल्कुलु शिरकी अक़ीदो आहे। इस्लाम इन जी कंहिं क़िस्म जो कोई बि हद न आहे बयानु कई। चंड गिरण थिए या सिज गिरण थिए, इन सां कंहिं बि औरत जे हमल खे नुक़सानु न आहे थींदो। ॻाल्हि क्लियर आहे बिल्कुलु। इहो ज़हननि मां इहा हवा कढी छॾियो, इहा परेशानी कढी छॾियो। चंड गिरण या सिज गिरण सां कंहिं बि औरत जे हमल खे कोई बि नुक़सानु न आहे पहुचंदो या कंहिं क़िस्म जो कोई बि मुसीबत न आहे ईंदी या कंहिंजी मौत जे लाइ चंड गिरण न आहे थींदो या सिज गिरण न आहे थींदो। हे बसि अलाह ताला जो हिकिड़ो निज़ाम आहे। हे अलाह ताला जो निज़ाम आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि इहा हालत पेश आई त चंड बि गिरण थियो ऐं सिज जो गिरण बि थियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु अमल कया। अलाह जे नबी हुकुम ॾिनो साहिबनि खे त इस्तग़फ़ार तौबा कयो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण घर खां निकिरी करे मस्जिद में आया ऐं साहिबनि ॾिठो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 रकातूं जेको आहे नमाज़ पढ़ियूं ऐं इन खां बाद में उम्मत खे बि हुकुम ॾिनऊं त जॾहिं बि सिज गिरण थिए चंड गिरण थिए बसि जेको आहे तव्हां अलाह ताला जी तरफ़ तौबा इस्तग़फ़ार कंदा कयो। बाक़ी रही ॻाल्हि कंहिं बि औरत जे हमल खे नुक़सानु न आहे थींदो, हे असांजी बेवकूफ़ी आहे मुस्लमाननि जी त असांजे पासे में जेको आहे टिप्पणी करे वियो या सिरांदी का औरत छुरी रखे करे वेह, हे शिरकी अक़ीदो आहे। इस्लाम कंहिं क़िस्म जी कोई बि अहिड़ी ख़बर न आहे ॾिनी। बाक़ी इहे चंड गिरण या सिज गिरण थींदो छा करे? इहो हीअं आहे त जॾहिं बि सिज ऐं चंड जे दरमियान ज़मीन अची वेंदी आहे, सिज ऐं चंड जे दरमियान जेकॾहिं ज़मीन अची वेंदी आहे न, पोइ चंड गिरण थींदो आहे। बल्कि मां तव्हांखे आसान जो मतिलबु ॿुधायां त हे असांजी जेकी काइनात आहे, इन में काइनात में असांजी ज़मीन ऐं चंड ऐं अहिड़ी तरह सिज ऐं सिज सां गॾु तक़रीबन 7-8 जेको आहे क़रीब ॿिया प्लेनेट आहिनि जेके तवाफ़ बिल्कुलु कंदा आहिनि ऐं गोल फिरंदा रहंदा आहिनि। पोइ इन गोल फिरण में कॾहिं कॾहिं सिज ऐं चंड जे दरमियान ज़मीन विच में अची वेंदी आहे, ज़मीन इहा विच में अची वेंदी आहे, जंहिंजे करे चंड गिरण थींदो आहे, चंड जी रोशनी ज़ाइल थी वेंदी आहे। हे अलाह ताला जो निज़ाम आहे जेको हले थो। वरी कॾहिं कॾहिं हीअं थींदो आहे त सिज ऐं ज़मीन जे दरमियान विच में चंड अची वेंदो आहे त पोइ सिज गिरण थींदो आहे, जंहिंजे करे असांजे सिज जी रोशनी बेनूर थी वेंदी आहे। छाजे करे बेनूर थी वेंदी आहे? उनजे विच में चंड अची वेंदो आहे त चंड आॾो अचण जे करे सिज जी पूरी रोशनी जेको आहे उहो ज़ाइल थी वेंदी आहे। बाक़ी इन जे थियण सां कोई बि सर नुक़सानु न आहे थींदो। भई हाणे बि चंड गिरण थियो त मां ॾे अलाए केतिरियूं फ़ोनूं आयूं, सही असांजी घरवारी हमल आहे, उहो परेशान थी वई आहे त हमल खे कुझु नुक़सानु न थींदो या थींदो। अड़े ख़ुदा जा बंदा, हे टिप्पणी जेको पासे में करे वियो था या अहिड़ी छुरी जेको आहे सिरांदी करे वियो था या अहिड़ी तरह ख़ुदि चंड पाण छो न हुजे या सिज पाण छो न हुजे, हे कहिड़े क़िस्म जो असांखे नुक़सानु ॾींदा यार? हे त अक़ीदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने खां पहिरियां मुशरिकनि जो अक़ीदो हुयो यार। इहो मुस्लमान इहा ॻाल्हि करे त मुंहिंजो अकेले अलाह ते ईमान आहे, मुंहिंजे मथां मौत बि अलाह जारी कंदो, नफ़ो बि हुनजे हथ में आहे, नुक़सानु बि हुनजे हथ में आहे, वरी बाद में इहा ॻाल्हि करे चंड गिरण थियो आहे, माई जो अमल ख़राबु थींदो, त पोइ अक़ीदो तुंहिंजो कहिड़ो हुयो यार? हे अक़ीदो तुंहिंजो मुस्लमान वारो त न आहे पोइ? त कंहिं बि मुस्लमान जो इहो ज़हन आहे, अक़ीदो आहे। औरतुनि जे ज़हन में इहे ॻाल्हियूं अचनि थियूं, तौबा इस्तग़फ़ार करण जी कोशिशि कनि ऐं ॿीहर अहिड़ो कोई बि जेको आहे ख़तरनाक ख़बर जेको आहे पंहिंजे ज़हन में न रखनि। अलाह ताला आफ़ियत जो मामिलो था फ़रमाए। साईं, हिकु शख़्स जी घरवारी नाराज़ आई, हिकु शख़्स जी घरवारी नाराज़ आहे, तलाक जो मुतालबो करे थी, पर मुड़ुसु तलाक नथो ॾियणु चाहे। साल पूरो थी वियो आहे, मुड़ुसु परचाइण जी कोशिशि कई आहे पर ज़ाल नथी परचे। उन सूरत में मुड़ुसु ज़ाल खे ख़र्च ॾे या न ॾे? ॾिसो केॾो शरीफ़ मर्द आहे, चिदो नाराज़ थी वई आहे, तलाक बि घुरे थी, तलाक बि नथो ॾियां, राज़ी करण जी कोशिशि में बि आहियां। ॾिसो केॾो शरीफ़ आहे, वरी चए थो साईं ख़र्च ॾियां न ॾियां?
औरतूं हितां जेको आहे सम्झण जी कोशिशि कनि। औरतुनि जो अकुल जेको आहे नाक़िसुल अक़ुल आहिनि, इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे। मुड़ुस जी इन नेमत खे न ॾिसंदो, मुड़ुसु ग़रीब हितां वियो आहे, उहो ॿाहिरि मुल्क में वञी करे दुबई में, सऊदी अरब में, यकीन कयो उते वाक़ई इन्हनि जी जेकी हालत थिए थी न, उहा गॾु वारी हालत थींदी आहे ग़रीबनि जी। कसम खणंदो मां वल्ला, उते जेके ग़रीब जेके मज़दूरी कंदा, जेके पहाड़नि में अंदरि कमु कंदा न, मां चवंदो इन्हनि जी अहिड़ी हिते तादी थींदी आहे। हिते ग़रीबी काटन जा कपिड़ा पाए करे तव्हांखे ॾेखारींदा आहिनि, उते जेकी इन्हनि जी हालत थींदी आहे न, त मां सम्झंदो की जानवर जी बि न थींदी हूंदी। ॾिसो इस्लाम केतिरो सुहिणो हिकिड़ो मज़हबु आहे त हुकुम ॾिनई वञी करे मर्द ॿार कमाइनि ऐं तव्हांजो घरवारियूं सुकून सां हिते घर में एसी में वेठी हूंदियूं आहिनि, सिर्फ़ु मानी पचाए करे, इहो हुननि जो घर में कमु हूंदो आहे। त तबी असांजो औरतुनि जेको आहे ॾिसो केॾियूं सर्कश आहिनि। मुड़ुस खां हिकिड़ी ग़लती थी वई न, मूंखे तलाक खपे। हाणे केतिरो ग़रीब शरीफ़ आहे चए थो साईं हाणे ख़र्चु ॾिया न ॾिया, जेकॾहिं पाण नाराज़ थी करे पीउ जे घर वई आहे न, छॾे ॾिस, ख़र्चु बिल्कुलु न ॾिस। बाक़ी तुंहिंजे घर में वेठी आहे त पोइ ख़र्चु ॾियण जी कोशिशि कर। बाक़ी औरतुनि जी खोपड़ी में यार इहा ॻाल्हि मूंखे आम थी वई आहे, सभु आहे। हर हिकु मामले ते तलाक खपे, हर हिकु मामले ते तलाक खपे, हर हिकु मामले ते। त ख़ुदा जो बंदी थोरो ॻाल्हि ज़हन में रखण जी कोशिशि कयो, हिन खां तलाक वरितव न, कसम खणा थो जेको ॿियो मिलंदो न, उहो ॿियो फरो जेको आहे दजाल निकिरंदो। पोइ उहो जेको तव्हांखे सज़ा ॾींदो न, अहिड़ी सज़ा ॾींदो, अहिड़ो तव्हां लोड़ींदव। जेको मां अॻ में मिसाल हिकिड़ो बयानु कयो त हिकिड़ो हुयो ग़ुलाम हुयो, कंहिं आका वटि कमु पियो करे। इहा मिसाल इन ॻाल्हि ते मां मज़ कयांसि थो। हिकिड़ो ग़ुलाम हुयो, आका वटि कमु पियो करे। उन आका खे चयो यार तूं क़दुरु ई नथो करे। चेड़े कीअं क़दुरु नथो कयईं? चईं राति जो ईशा नमाज़ खां पहुचंदो हिते किताब बि रख ऐं ॾीओ ॿारे करे वेह, ॾीओ ॿारे करे पोइ तूं हलियो वञु। हुन चयो ज़ालिम भेण इहो कमु त आसान आहे। चए न साईं मां जेको आहे मूंखे बसि कढी छॾ, मां तो वटि कमु करणु नथो चाहियां। हिन जो ठीकु आहे हलियो निकितो वञु, मां तो खपायां थो, ॿी जॻह ते खपाए करे हुनखे ॾिनईसि। हाणे जीअं अॻिलो जेको आका हुयो उहो सही हिन खां वधीक ज़ालिम निकितो। उहो चएसि पियो हाणे राति जो ईशा खां पोइ किताब बि रख ऐं ॾीओ ॿारे करे जेसि ताईं मां वेठो आहियां तेसि ताईं तूं बि हिते वेठो हुजे। हिन चयो पोइ ॾाढो शरीफ़ हुयो, ॾाढो ग़रीब हुयो, कम से कम मूंखे सुम्हारण त चए पियो ॾीओ ॿारण खां बाद में। हिन खे यार तूं बि मुंहिंजो क़दुरु न कयो, मूंखे तूं खपाए छॾ। हिन जो ठीकु आहे खपाए छॾे थो। अब टे वटि वियो, टे वटि जीअं जो वियो न, हुन छा पियो चएसि किताब बि रख, ॾीओ बि ॿार, मानी न खा, सिर्फ़ु बूसो पियो थी न बूसे खे खा। हे बाजी करे पिटणु लॻो, हे कहिड़ो मां ज़ुल्म कयुमि पाण सां। पोइ हली करे जॾहिं बंदो नेमत जी नाशुक्री कंदो आहे, अलाह ताला उहा नेमत जेको आहे खसींदो आहे। औरतुनि जी ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी आहे त हे मुड़ुसु जेको आहे भलो न आहे, हे मुड़ुसु जेको मुंहिंजो ख़्यालु नथो करे। त इहा औरत जॾहिं हितां तलाक वठंदी आहे न, त ख़ुदा जो कसम ॿिए हंधि इहा औरत ज़िलत ॾिसंदी आहे, ज़िलत ॾिसंदी आहे। हे असां मुस्लमान जा जेके मर्द आहिनि न, हे इस्लाम जेको मज़हबु आहे, इस्लाम मज़हब औरत खे वॾो प्रोटोकॉल ॾिनो आहे। ॿाहिरि मुल्कनि में निकिरी करे ॾिसो, जेके मुस्लमान औरतूं न आहिनि उनखे वञी करे निकिरी करे असांजी औरतूं ॾिसनि, उहे ॾिसनि त उहे औरतूं मज़दूरी कंदियूं यार, मज़दूरी, ट्रायला हलाईंदियूं आहिनि, टैक्सी हलाईंदियूं आहिनि। ॿाहिरि मुल्कनि में ग़ैर मुस्लिम औरतूं, कॾहिं इंडिया चकर लॻे त इंडिया बि वञूं, ग़ैर मुस्लिम औरतूं वञी करे कमकार जेको कंदियूं रहंदियूं आहिनि। असांजे इस्लाम सिर्फ़ु इहो हुकुम ॾिनो त औरतुनि खे घरनि ताईं रखो, खाधो पीतो मर्द ॾींदो ऐं इन जी मालिकी करण जी कोशिशि कयो। त मां औरतुनि खे चवंदो जेको आहे थधे दिमाग़ सां तलाक जो मुतालबो मुड़ुस खां बार बार न कयो। हा हिकिड़ो मुड़ुसु इंतिहाई वॾो ज़ालिम आहे, इंतिहाई वॾे दर्जे जो ज़ालिम आहे, पोइ बि इहा ॻाल्हि कंहिं उसूल सां इहा औरत रखण जी कोशिशि करे। अलाह ताला तमामु औरतुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं ईद जी नमाज़ लाइ आज़ान छो न चई वेंदी आहे? ईद जी नमाज़ लाइ इन करे आज़ान न चई वेंदी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़मानो हुयो न, उन टाइम साहबा जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु करे रिवायत आहे, उन फरमायो त नबी जे आॾो असां नमाज़ पढ़ीसीं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद जी नमाज़ पढ़ाई। असां जीअं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़रीब वेठासीं, अलाह जे नबी बयानु कयो ऐं इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ाई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद नमाज़ जो कंहिं क़िस्म जो कोई बि आज़ान जो हुकुम न ॾिनो। छाजे करे साहिब शरीयत रसूल जी ज़ात आहे, जेको कमु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित न आहे थियो त उम्मत जेको उन में खोपड़ी पंहिंजी इस्तेमालु करण जी कोशिशि न करे। बसि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम न ॾिनो, आज़ान जो ईद नमाज़ हुई, साहिबनि जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम न ॾिनो। हर नमाज़ से नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़र्ज़ नमाज़ से आज़ान जो हुकुम ॾींदा हुया। ईद नमाज़ जीअं जो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम न ॾिनो, पोइ असां बि आज़ान न चईसीं। बाक़ी इन में बि इहा हिकमत थी सघे थी, जेकी फ़र्ज़ नमाज़ आहे उनजे लाइ आज़ान इन करे ज़रूरी आहे, आज़ान हिकिड़ो ऐलान आहे, ॿुधायो वञे थो हे इंसानो जेकी हाणे नमाज़ी अचे न, इहा ख़ुदा तव्हांजे मथां फ़र्ज़ु कई आहे। जीअं जुमे जी नमाज़ फ़र्ज़ु आहे, जीअं फजर जी फ़र्ज़ु आहे, ईअं ईद जी नमाज़ फ़र्ज़ु न आहे। छाजे करे त ईद नमाज़ जॾहिं असां खां निकिरी वेंदी आहे न, पोइ असां उनजी क़ज़ा न कंदा,
साईं कज़ा कंदा आहियूं, ईद नमाज़ वई त ठीकु आहे, भले वञे, हाणे उनजी कज़ा न थींदी। बाक़ी जेकॾहिं फजर जी नमाज़ कज़ा कई आहे उनखे 10 साल गुज़री चुका आहिनि, शरीयत ॿुधाए थी 10 साल खां बाद में बि इहा कज़ा करणी पवंदी। छाजे करे? हे नस खां साबित आहे ऐं फौरी तौरु अलाह ताला इन जो हुकुम ॾिनो आहे। त इहो ई जेको आहे बसि इन जो जवाबु आहे, ॿियो कुझु बि न आहे। साईं मथे जे मथां पैसा फिराए करे सजदो करणु कीअं आहे? मथे जे मथां पैसा फिराए करे सजदो करणु कीअं ग़लति आहे? शरीयत में इन जो कंहिं क़िस्म जो कोई बि सबूत न आहे। सम्झो था साईं? हे तरीक़ो आहे न साईं, हे कंहिंजे घोटे मथां कंदा आहिनि न, हे ग़लति आहे बिल्कुलु तरीक़ो। न करण जी कोशिशि कयो। कंहिंखे अगरि पैसा ॾियणा आहिनि न, सदको करिणो आहे न, पैसा जेब मां कढी करे के ग़रीब खे हथ में पकड़ाए छॾियो, साईं वठो, हे अटो बटो वठी छॾिजांइ राति जो, पुट जी तबियत ठीकु न आहे, हे मां सदको करे ॾियां थो। अबे तबियत ठीकु न आहे, 5-6 हज़ार नोट कढी करे के ग़रीब खे खीसे में पकड़ाए छॾींदा कयो। मां चवां थो शहदाद कोट जे पेशमाम खे ग़रीब में जेब में विझी छॾींदा कयो, शहदाद कोट जे पेशमामनि खे जेब में पैसा विझी छॾींदा कयो। तव्हां चवंदो अलाए साईं पंहिंजे लाइ, ख़ुदा जा बंदा मूंखे ज़रूरत न आहे। अगरि विझी छॾियो त बि कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे, पंहिंजे लाइ नथो चवां। पर हिते जेके शहदाद कोट में जेके पेशमाम आहिनि न, कॾहिं कॾहिं मां यकीन कयो पंहिंजे मुंहं सां रोंदो बि आहियां, हिन जी हालत ॾिसी करे। पोइ कॾहिं कॾहिं वरी उहो ज़हन में हिकिड़े बंदे खे ख़्यालु आयो न, उहो राति जो सोचे पियो त यार राति जो इहा ॻाल्हि सोचे पियो त अलाह करे कोई भुल में जेको आहे 3 करोड़ मुंहिंजे अकाउंट में विझी छॾे, 3 करोड़ मुंहिंजे अकाउंट में कोई भुल में मोकिले छॾे। पोइ पुछा 3 करोड़ छा कंदा? यार चए मस्जिद बि ठहाराईंदुमि, हे कमु बि कंदुमि, हे त पोइ इहे हिकिड़े दफ़े राति जो मां बि सोचां पियो, यार मां चयुमि कोई बहितर को सेटअप थिए त शहदाद कोट जा जेके बि पेशमाम आहिनि न, इन सभिनी खे ग़रीबनि खे गॾु विहारे करे घटि में घटि इन जी 20-30 हज़ार पघार मां मुक़ररु कयां। पोइ लास्ट में ऑप्शन इहो निकितो, मूंखे पाण खे नथी मिले त इन ग़रीबनि खे छा कंदासीं। पोइ मां चयुमि इहो बसि ज़हन जे अंदरि हिकिड़ी ॻाल्हि आई, इन ॻाल्हि ते मूंखे यकीन आहे त अलाह ताला अजुर ॾींदो, छो त नियत कहिड़ी आहे, नियत बहितर आहे न साईं, अलाह ताला अजुर ॾेई छॾींदो। बाक़ी मथे ते जेको इहो फिराइण जेको आहे तरीक़ो बहितर न आहे। जानवर बि माण्हू फिराईंदा अथव, कोई बीमार आहे न त उनजे मथां इहे जानवर फिराईंदा आहिनि, गोल फिराए करे बाबा इनखे वञी करे ज़िबह कयो। हे तरीक़ो शरीयत खां साबित न आहे, इन खां बचण जी कोशिशि कयो। बाक़ी जानवर ज़िबह करिणो आहे, पैसा सदको करिणो आहे, को सामान वठी ॾियणो आहे, बसि ईअं ई नियत कंदव अलाह ताला तव्हांखे उनजो अजुर ॾेई छॾींदो। साईं ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? ॻाल्हि सम्झ में अचे थी साईं? उहो असदुल्ला खोड़े हिकिड़ी ॻाल्हि कई न, चए कंहिं ज़माने में कोई अलाए मां हुयुमि, चए ॿियो कोई हुयो तक़रीर करणु वियो, सॼो मजमू साईं उथी वियो। ईअं मौलवी साहिबु तक़रीर करे न, सॼो मजमू उथी वियो, हिकिड़ो बंदो वेठो हुयो। उनखे लास्ट में चई, उन बंदे मौलवी साहिबु इहा ॻाल्हि कई, चए यार शुक्र आहे, मूंखे लॻे थो तोखे जेको आहे तक़रीर मुंहिंजी ॾाढी वणी आहे, तोखे मुंहिंजो बयानु ठीकु ठाक तरीक़े सां वेठो आहे, जो राति जा 2 थी विया आहिनि अञा ताईं तूं वेठो आहे। चए साईं वणियो कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे, लाउड वारो मां आहियां, इहो लाउड लाए करे घर हलियो वेंदुमि, इहो लाउड लाए करे मां घर हलियो वेंदुमि। बाक़ी तक़रीर जेको आहे मज़ो न ईंदो आहे। त मां बि इहा ॻाल्हि कयां थो, मसइलो साईं सम्झ में त अचे थो न, या बसि ईअं ॾे वठि लॻी पई आहे, बसि साईं बिस्मिल्लाह करे तव्हां बि ख़ुदा जे गंज मां ॾींदा वञो, असां बि जेको आहे वठंदा वञूं था। छा साईं 10 मुहर्रम हराम ते या 12 रबीउल अव्वल ते कारोबार बंदि करणु घुरिजे? अगरि बंदि नथा कयूं त कुझु दीन जा ठेकेदार इहे तानो ॾींदा आहिनि त तव्हांखे इमामनि सां मोहबत न आहे ऐं तव्हांखे रसूल सां मोहबत न आहे, उनजी वज़ाहत कयो, ॻाल्हि सम्झण जी हिकिड़ी कोशिशि कयो। 10 मुहर्रम हराम आयो या अहिड़ी तरह 12 रबीउल अव्वल आयो, कंहिं क़िस्म जो कोई बि हुकुम न आहे कारोबार खे बंदि कयो। दावा सां ॻाल्हि थो कयां, कंहिं क़िस्म जो कोई बि हुकुम न आहे तव्हां पंहिंजे कारोबार खे बंदि कयो। जेकॾहिं कोई कारोबार खोले थो न, उनखे तानो ॾियण बि गुनाह आहे। त साईं अॼु जेको आहे 10 मुहर्रम हराम आहे, ज़ालिम भेण तोखे जेको गम न आहे, इमाम शहीद थिया आहिनि, तूं जेको कारोबार ते वेठो आहे, ज़ालिमो कहिड़ो गुनाह जो कमु थो करे यार। हे दुकान ते वेठो आहे, बचनि जी रोज़ी थो करे न, को डाको थोरो ई थो वणे। हाणे इहे ॻाल्हि जेके कंदा आहिनि, जेके दीन जा ठेकेदार जेके वेठा हूंदा आहिनि, तव्हां सभु जेको आहे मुस्लमान दुकान बंदि कयो, अॼोके ॾींहं ते कमाइणु तव्हांजे लाइ हराम आहे। इन ज़ालिमनि खां पुछे थो, इहे जॾहिं मजलिस ते बीहंदा आहिनि न, ख़ुदा जो कसम हिकु घंटे जा 50-50 हज़ार डीलिंग थींदी आहे। हिकु मजलिस जा 50-50 हज़ार वठंदा आहिनि। इमाम हुसैन जे नाले ते मजलिस पढ़ी करे 50 हज़ार वठणु जाइज़। इमाम हुसैन जी मजलिस पढ़ी करे 50 हज़ार 10 मुहर्रम ते वठणु जाइज़। ऐं जेकॾहिं कोई ग़रीब जेको आहे दुकानु खोले थो, हराम।
हे त पोइ ज़ुल्म आहे यार, हे ज़ुल्म बि आहे ऐं ठगी बि आहे। साईं ॻाल्हि ज़हन तव्हांजो अचे थी नथी अचे साईं ज़हन में? मजलिस पढ़ी करे इमाम हुसैन जो नालो वठी करे मजलिस मां का अहिड़ी मजलिस हूंदी जेको इहो ज़ाकिर या मौलवी उतां 20,000 या 50,000 न वरिता हुजनि ॾहीं जे ॾींहुं, उहे ॾहीं जे ॾींहुं मजलिस इमाम हुसैन जे नाले ते पढ़ी करे 50,000 वठणु जाइज़ उन्हनि जे रूल जे एतबार सां। ऐं ॾहीं मुहर्रम ते जेकॾहिं कोई मुस्लमान दुकान थो खोले तोखे इमाम सां मोहबत न आहे, तोखे इमाम सां मोहबत न आहे। वरी 10-12 रबीउल अव्वल ते बि इहो ई रूल आहे त जंहिंजो दुकानु खुलियल आहे, अड़े ज़ालिम तोखे नबी सां मोहबत न आहे छा? अबा छा ॾे का दुकानु तुंहिंजो छो खुलियो पियो आहे? ख़ुदा जा बंदा, ख़ुदा जा बंदा, तव्हांजो वञी करे जेको आहे जलसो कयो था, मौलवी हज़रात मेंबर ते वेही करे जेकी तकरीर कयो था, अल्लाह ऐं उनजे रसूल जे नाले ते जेके तव्हां पैसा था वठो 50,000 20,000 उहे जाइज़ आहिनि। 12 रबीउल अव्वल ॾींहं ते उहे जाइज़ थी था वञनि। ऐं जेकॾहिं कोई ग़रीब माण्हू पंहिंजो दुकानु खोलियो नाजाइज़ हराम, हे यार हे त पोइ इंसाफ़ न आहे, हे त पोइ ज़ुल्म आहे। मुंहिंजी ॻाल्हि ग़लति आहे त कोई उथी बीह करे मूंखे ॿुधाई, हे त पोइ ज़ुल्म आहे यार, ईअं आहे न आहे। दावा सां ॻाल्हि कयां थो, 10 मुहर्रम हराम ते जेकी बि मजलिस पढ़ी वेंदी आहे उते ज़ाकिरनि खे ठीकु ठाक अर्निंग मिलंदी आहे, ठीकु ठाक पैसा मिलंदा आहिनि। ऐं 12 रबीउल अव्वल ते काफ़ी जेको मौलवी हज़रात किथे वेंदा आहिनि प्रोग्राम कंदा आहिनि, उन्हनि खे बि ठीकु ठाक मिलंदी आहे। त पोइ हिन ग़रीबनि मज़लूम जेके हेठि पब्लिक आहे इन्हनि जो कहिड़ो ॾोह आहे? हा बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि इख़्तियार में रखो, जेकॾहिं कोई बि शख़्स पंहिंजे एतबार सां दुकानु बंदि करे थो तव्हां कयो, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। कोई चवे थो न मां साईं दुकानु बंदि थो कयां, अल्हम्दुलिल्लाह तूं करे सघे थो। मां चवां थो तूं दुकानु बंदि करे ॿिए जे मथां लेबल लॻाइणु ग़लति आहे। तव्हां पंहिंजो दुकानु भले बंदि कयो, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। 12 रबीउल अव्वल ते बंदि कयो, 10 रबीउल अव्वल ते बंदि कयो, हा उनखे इहो लेबल न ॾिजो, जेकॾहिं कोई दुकानु खुलियल आहे न उनखे इहो तानो न ॾिजो त तोखे इमाम सां मोहबत न आहे, तोखे रसूल सां मोहबत न आहे। हा इहा ॻाल्हि तव्हां आणियो कढंदा, इहा ॻाल्हि कंहिंखां था वठो? छा मुजीब रहमान जी दिलि कोई चीरे करे ॾिठी आहे या कंहिं? दिलि जा मामला त अलाह जे हवाले आहिनि। इहो कीअं लेबल लॻाए था त तोखे जेको आहे इमाम सां मोहबत न आहे? इमाम सां मोहबत आहे उहा छा भला मुंहिंजी दिलि तूं चीरे करे ॾिठी आहे? रसूल सां जेकी मूंखे मोहबत आहे मुंहिंजी दिलि तूं चीरे करे ॾिठी आहे, पोइ तूं फतवा लॻाई। इन जे बारे में हिकिड़ी मां हदीस थो वणियां, ओसामा बिन ज़ैद हुयो या ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु, इन ॿिनि साहिबनि में हिकिड़ो साहिब हुयो, इन ॿिनि साहिबनि में हिकिड़ो साहिब हुयो, काफ़रनि सां क़िताल थियो। हिकिड़े काफ़र खे ख़ालिद बिन वलीद या ओसामा बिन ज़ैद, उन काफ़र जे मथां हमिलो जीन जो करण थियो हुयो। काफ़र जो कलमो भरी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, यानी चई त मां मुस्लमान थियो आहियां, कलमो भरी मां मुस्लमान थियो आहियां। साहबी पोइ बि हुनखे तलवार वाहे करे कढी मुंडी कटे छॾींसि। कुझु साहबा भरिसां बीठा हुया, फौरी तौर रसूल जी मजलिस में विया, चई साईं ओसामा बिन ज़ैद या ख़ालिद बिन वलीद, रिवायत में ॿिनि जा नाला अचनि था। साईं इन्हनि हीअं कयो, हिकिड़े काफ़र अॼु कलमो भरियो, काफ़र कलमो भरियो ऐं हिननि जेको मुंडी हुनजी लाहे छॾी। अलाह जी ने बि सर कयो, ए ओसामा बिन ज़ैद, ए ख़ालिद बिन वलीद, छा इहा ॻाल्हि ठीकु आहे? चई साईं वल्लाह कसम खणूं था त इन जे मथां जॾहिं गर्दन जे मथां तलवार पई न, मौत जो ख़ौफ़ कान कलमो भरियो। ऐं साहिबनि पंहिंजी नियत एतबार सां मुख़लिस हुया। साहिबनि ॾिठो वाक़ई हाणे जेको कलमो भरे थो न त इहो हे तलवार खां बचण जे लाइ कलमो भरे थो, बचा थो ॻोल्हे। त पोइ बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? अल्लाह जे नबी फरमायो, ख़ालिद बिन वलीद या ओसामा बिन ज़ैद जे अमल खां ए ख़ुदा मां बेज़ार आहियां। ए अल्लाह, मां ख़ालिद बिन वलीद या ओसामा बिन ज़ैद जे इन फ़ेल खां मां बेज़ार आहियां। अल्लाह जे नबी फरमायो, छा तुंहिंजी दिलि चीरे करे ॾिठी? छा दिलि खे फाड़े करे हीअं ॾिठो त उनजे अंदरि इस्लाम न हुयो, या उन कलमो जेको आहे ठगी सां भरियो? त साहबी ख़ामोश, साहबी छा ॻाल्हाइनि अल्लाह जे नबी ॾाढो? साहबी चुप करे ख़ामोशी सां वेठा। अल्लाह जे नबी फरमायो, ए अल्लाह, मां ख़ालिद बिन वलीद या ओसामा बिन ज़ैद जे इन अमल खां, ए अल्लाह तुंहिंजो रसूल जेको आहे बेज़ार आहे। हाणे हिन मां मालूम थिए थो ज़ालिमो, असांजा काफ़ी जेको आहे दीन जा ठेकेदार, मुहर्रम जीअं अचे, रबीउल अव्वल जीअं अचे, काफ़ी जेको आहे मुस्लमाननि खे चवनि हे मुनाफ़िक़ आहिनि, काफ़ी मुस्लमाननि खे चवंदा हे जेको आहे हिननि खे इमामनि सां मोहबत न आहे। अड़े ज़ालिमो, तव्हां कंहिंजी दिलि चीरे करे ॾिठी आहे? तव्हां कंहिंजी दिलि जेको खोले करे ॾिठी आहे? दिलि जा मामला जॾहिं रसूल जे ज़माने में रसूल अल्लाह जे हवाले थो कराए, तव्हां 1400 साल खां बाद में एतिरा मदरूबर कीअं थिया हो? एतिरो मामिलो तव्हां पंहिंजे हथनि में कीअं था खणो? अल्लाह जे नबी ईअं करायो। अल्लाह जे नबी फरमायो त मामला दिलनि जा अल्लाह जे हवाले अथव। ऐं असांजे ज़माने में
न सां हिननि खे रसूल सां मोहबत न आहे, हिननि खे इमामनि सां मोहबत न आहे। लास्ट में इहा ॻाल्हि कंदुमि, रसूल सां मोहबत ऐं इमामनि सां मोहबत जे लाइ मुजीबुर रहमान खे पूरी दुनिया मां कंहिं इंसान खां सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत न आहे। मूंखे अलाह सां जेकी मोहबत आहे, रसूल सां जेकी मोहबत आहे, इमामनि सां जेकी मोहबत आहे, साहबिन सां मोहबत आहे, अलाह जो क़ुस्म मुजीबुर रहमान खे हिकिड़े फ़र्द खां बि सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत न आहे, कंहिं बि मुस्लमान खे ज़रूरत न आहे। असांखे मोहबत आहे अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। टाइम सां घणो थी वियो आहे? अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दुआ।